बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम ए वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैरियत आहे? आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुबुह साण इहा दुआ, इहा असांजी कोशिश त अलाह साईं ख़ैरु करे छॾ बाज करे, रहम करे ऐं ज़िंदगी जा कारोबार, ज़िंदगी जूं सोचूं इहे जारी रहंदियूं, पर असांजो उन में छा कंट्रीब्यूशन आहे इन ते ज़रूरु ध्यानु ॾियणु खपे। ऐं असांजी त सुबुह साण इहा ई दुआ ऐं कोशिशि हूंदी आहे त अॼोको ॾींहुं ॾाढो एनर्जेटिक थिए, ॾाढो पॉज़िटिव थिए, पॉज़िटिव वाइब्स जिथे किथे हुजनि। पर छा कजे जेकॾहिं आस पास में ऐं के अहिड़ा जुमिला, के अहिड़ा हालात ऐं वाक़ियात साम्हूं अची वञनि त पोइ कीअं मोड़िजे? ज़ाहिर आहे इहा सोच अंदरि में हूंदी आहे त इहे शयूं त थींदियूं, इहो त थींदो, ऐसा तो होगा। त पोइ जॾहिं ईअं थिए तॾहिं वरी थधो साहु भरिजे ऐं वरी ज़िंदगी जी शुरूआति कजे। सो असां हमेशह इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त पॉज़िटिव रहिजे, पॉज़िटिव कीअं रहिजे ऐं पॉज़िटिव वाइब्स ईंदे बि महसूसु कबा आहिनि ऐं नेगेटिव वाइब्स बि ईंदे महसूसु कबा आहिनि। सो इन करे असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असां कामयाबु माण्हू जी या जेको वॾो अकाबर माण्हू हूंदो आहे उनजी इहा ई ॻाल्हि आहे त हालात कहिड़ा बि हुजनि, हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾिजे। मां बि ईअं कंदो आहियां दोस्तो, हिकिड़े कन खां ॿुधंदो आहियां, हिन खां कढी छॾींदो आहियां, छा था चवनि। त बहरहाल जेको बि चवनि था सुठो चवंदा आहिनि ऐं उनखे फॉलो कंदो आहियां। दोस्तो, अॼु पाण ख़ैर सां 19 तारीख़ ते पे बीठासीं। ज़िंदगी केतिरी तेज़ आहे, केतिरी स्पीड आहे, केतिरा हालात वाक़ियात ऐं उन सां गॾोगॾु रोज़मर्रा चेंजिस ईंदियूं वञनि पियूं। पर उन जे बावजूदि हिकु ॻाल्हि त तय आहे त ॿारनि जा इम्तिहान थियण वारा आहिनि ईंदड़ 2 महीननि में, फेबरवरी ऐं मार्च। इहे 2 अहिड़ा महीना आहिनि ऐं अप्रैल ताईं बि हलंदा आहिनि, मई में बि हलंदा आहिनि। असां वटि त 2, 3, 4 महीना इम्तिहान हलंदा आहिनि। किथे स्कूल जा इम्तिहान हलंदा, किथे वरी प्राइमरी जा हलंदा, किथे हाई स्कूल जा हलंदा, किथे वरी इंटरमीडिएट जा हलंदा, किथे वरी यूनिवर्सिटीज़ जा ग्रेजुएशन जा ई पियो हलंदा रहंदा आहिनि। बहरहाल फेब खां वेंदे मई ताईं इहे 2, 3 महीना जेके 4 महीना इहे असां वटि इम्तिहान जा महीना काउंट थींदा आहिनि। पर जेके इनिशियल असां वटि एग्ज़ाम्स शुरू थींदा आहिनि से फेब जी एंड खां वेंदे बल्कि मार्च ऐं अप्रैल में घणा इम्तिहान हूंदा आहिनि। कुझु टिप्स ज़रूरी आहे पंहिंजे ॿारनि खे ऐं ख़ासि तौर ते पेरेंट्स खे हुजणु खपनि। पहिरीं ॻाल्हि, जेतिरा बि ॾाहा माण्हू आहिनि, जेतिरा बि ॿारनि जी एजुकेशन ते तहक़ीक़ कंदड़ माण्हू आहिनि, त उन्हनि कुझु टिप्स ठाहियूं आहिनि एग्ज़ाम्स जे दौरान जूं। उहे ज़रूरी आहिनि त असांखे अचणु खपनि। जेकॾहिं एज़ अ स्टूडेंट असां किथे वञूं था त उते असांखे ख़बर हुजे, ऐं जेकॾहिं एज़ अ पेरेंट असांखे ख़बर हुजे त असांजो ॿारु कहिड़े क्लास में आहे ऐं हुनजी छा मसरूफ़ियत रहे थी अॼुकल्ह हिननि ॾींहंनि में, त उनखे कहिड़े तरीक़े सां असां डील करे सघूं या उनखे कहिड़े तरीक़े सां सम्झाए सघूं या उन प्लेटफॉर्म ते आणे सघूं जेको रिकग्नाइज़्ड आहे, जेको रिकमेंडेड आहे। उन में पहिरीं जेका शर्त आहे, जेका पढ़ाई जी शर्त आहे, त जॾहिं बि ॿार जा इम्तिहान थियण वारा हुजनि त हीअ ख़ासि तौर ते 2 महीननि ताईं जेके बि कुझु असां सिखी चुका हूंदा आहियूं शयूं, उन्हनि में सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे त पढ़ण जो टाइम कहिड़ो टाइम बेस्ट आहे। ऐं जेका तहक़ीक़ करे ॿुधायो वियो आहे त जेको पढ़ण जो बेस्ट टाइम आहे उहो सुबुह जो 5 बजे खां 8 बजे ताईं आहे। असां छा कंदा आहियूं, राति जो देरि ताईं पढ़ी पोइ सुम्ही पवंदा आहियूं ऐं जॾहिं निंड मां उथंदा आहियूं त पोइ यार ख़्याल लाइ छा पढ़ियोसीं अॼु। असांजो दिमाग़ु ऑलरेडी सॼे ॾींहं जे कमनि कारनि में थकियलु हूंदो आहे। जेके शयूं उन ॾींहं ते ऐं जेके शयूं मज़बूती सां यादि रहंदियूं आहिनि, ज़हन में बहितर तरीक़े सां वेंदियूं आहिनि, इन में को डाउट न आहे। ऐं उन में जेको कुझु बि करे चुका आहियूं, पर सुबुह जो 5 बजे खां 8 बजे ताईं बेस्ट टाइम आहे पढ़ण जो। राति जो 10 बजे नो कॉम्प्रोमाइज़, ठीकु आहे, सुम्ही पए माण्हू, दोस्त आहे, मिट आहे, माइट आहे, केरु आहे। इम्तिहाननि जे ॾींहंनि में शागिर्दनि जे लाइ ख़ासि तौर ते चवां थो मां त राति जो कुझु बि थी पए, राति जो 10 बजे बत्ती बंदि, मोबाइल परे, सुबुह जो 5 बजे अलार्म हणी करे बि माण्हू सुम्हंदो त 7 कलाक बेस्ट निंड आहे। त इन करे उहो 7 कलाक पूरी निंड करे ऐं माण्हू सुबुह 5 बजे खां 5:15 बजे ताईं फ्रेश थी पढ़े ऐं हर कलाक में थोरो गैप हुजे 10 मिंटनि जो। इहो तमामु ज़रूरी आहे त जेके ख़ासि तौर ते ॿार पढ़नि था, जंहिंजा एग्ज़ाम्स आहिनि, उन्हनि खे हिन रूटीन ते आणिजे, उनखे अहिड़े तरीक़े सां सम्झाइजे, सेखारिजे त इन जो इम्पैक्ट केतिरो पवंदो उहो रिज़ल्ट ॿुधाईंदो। इहो लाज़मी कजे, छाकाणि हाणे इम्तिहान अचण वारा आहिनि। इन रूटीन खे सेट करण जे लाइ कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां तव्हांखे सभिनी खे नोट करणु खपनि। ॿी टिप,
लाज़मी आहे पंहिंजे ॿारनि खे असां एक्सरसाइज़ करायूं हिननि ॾींहंनि में। थोरी घणी एक्सरसाइज़, उहा हार्डली 20 खां 30 मिंटनि ताईं जेका एक्सरसाइज़ आहे, जेका रांदि रूंद आहे, जेका जिस्मानी वर्ज़िश आहे, वॉक आहे, ऐं जेके बि रिकमेंडेड स्टेप्स आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि। त उन हिसाब सां ॿार खे छा करिणो आहे, शागिर्द खे केतिरी बि एज हुजे, ॿार मां मुराद सिर्फ़ु इहो न आहे 4-5 ॿार आहिनि असां या 4-5 सालनि जा ॿार आहिनि, पर जेके स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीज़ में गोइंग आहिनि उन्हनि खे, उन्हनि सभिनी जे लाइ टिप आई आहे त ख़ासि तौर ते पंहिंजे ॿार खे पढ़ाई सां गॾोगॾु इन एक्टिविटी में एक्सरसाइज़ रहणु तमामु ज़रूरी आहे। नंबर 3, ख़ासि तौर ते हिननि 2 महीननि में ॿारनि खां या जेके ॿार जेके वॾा आहिनि असांजा ॾिसण वारा आहिनि, उनखे खपे त हिननि गैजेट्स खां परे रहनि। सोशल मीडिया आहे, टेलीविज़न आहे, अख़बारूं आहिनि, ॿियूं आहे, टियों आहे, इहे सभु बाद में। हिनखे फ़िलहालु पंहिंजी जेका रिकमेंडेड अकेडमिक स्टडी आहे उन ते ध्यानु ॾियनि, जंहिं मां हिननि खे इम्तिहान ॾियणो आहे, छा पुछिबो, छा कबो, कहिड़े तरीक़े सां छा पढ़ायो वियो आहे, कहिड़ियूं शयूं कीअं आहिनि, बहितर फार्मूलास कहिड़ा आहिनि, मैथमेटिक्स जा कहिड़ा फार्मूला आहिनि, कीअं आहे, इहो तमामु ज़रूरी आहे। त इन जी इहे कुझु टिप्स अहिड़ियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि। त मोबाइल परे, गैजेट्स परे, टेलीविज़न परे, निंड टाइम ते, पढ़बो सुबुह जो उथी करे। ऐं ॿियो जंक फूड, ऐं जेको पिज़ा बर्गर, ऐं मुंहिंजे लाइ त 2 समोसा तरियल खणी अचां यार, फस्ट क्लास जेके समोसा कोन हिन गेम लाइ, इहे वठी अचां मुंहिंजे लाइ। ऐं ख़बर पए पेट ख़राबु, तबियत ख़राबु, दिलि न चवंदी, का ॿी शइ अहिड़ी एंज़ाइटी थींदी या कुझु बि थींदो, ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि जी ॿियूं सोचूं, पोइ माण्हू फोकस करे पढ़ी न सघंदो, रिज़ल्ट बि न ईंदो। उन सां गॾोगॾु पेरेंट जो प्रेशर न हुजे ॿार ते, प्लीज़ मूंखे फलाणे बसि नंबर त पहिरियों नंबर, ॿिए नंबर, 3 नंबर में, टॉप 5 में, टॉप 10 में असांजो ॿारु हुजे, लाज़मी आहे। प्लीज़ न, इहो जेतिरा पेरेंट्स असांजा हीउ ॾिसनि था न प्रोग्राम, त एक्सपेक्ट कयो ॿार मां, पर उन ते एतिरो प्रेशर न विझिजे। उनखे कंहिं सुठे तरीक़े सां सम्झाइण जी ज़रूरत आहे। ॿार खे असां ख़ुशि थियणु सेखारियूं, ऐं ॿार खे उहो अचणु खपे। सची ॻाल्हि आहे, असां जेको ॿार खां एक्सपेक्ट कयूं था न, ऐं उन ते ख़ासि तौर ते वरी प्रेशर विझूं था, उन में दुनिया में त वधीक प्रेशर विधो वञे थो सभु शयूं, त उते उनजा हानिकार नतीजा निकिता आहिनि उन्हनि शयुनि जा, जेको ॿार ते प्रेशर अचे थो। ॿारु छा पढ़ंदो, कीअं पढ़ंदो, केरु उनखे कहिड़े तरीक़े सां असांखे ॿार मां उहा रिज़ल्ट खपे, कुझु बि थिए, माण्हू त अलाए छा छा था कनि। ख़ुदा जे वास्ते इहो असां पंहिंजे ॿारनि खे थोरो रिलैक्स छॾियूं, ऐं उनखे पंहिंजी ज़ाती कॉम्पिटिशन में आणियूं, जेको करणु चाहे थो, ऐं उन में बि उनखे सम्झाइजे, उहो मेंटली तौर ते एतिरो स्ट्रॉन्ग हुजे जो रिज़ल्ट जो ख़ैरु आहे, हू केतिरो सेटिस्फाइड आहे। सेटिस्फिकेशन तमामु ज़रूरी आहे, पंहिंजो मुतमिन थियणु, कामयाबु थियण में ऐं मुतमिन थियण में बि फ़र्क़ु आहे। हुनखे पहिरियां मुतमिन कजे, बाबा तो जेको पढ़ियो, जेको सम्झो, तूं सम्झी वञे न, बसि इहो काफ़ी आहे असांजे लाइ। ऐं उनखां पोइ जॾहिं सेल्फ ग्रूमिंग में ईंदो आहे ॿारु, ऐं सेल्फ कॉम्पिटिशन में अची वेंदो आहे, पाण खे ख़बर हूंदी अथसि, त पोइ हीअ काग़ज़ी डिग्रियूं हुनजे साम्हूं कुझु न आहिनि कंदियूं। उनजो कॉन्फिडेंस हुनखे सॼी ज़िंदगी कमु ईंदो, उनजो सेटिस्फाइड हुजणु तमामु ज़रूरी आहे। इन करे ऐं ॿियो इम्तिहान अचनि था, कहिड़ो माहौल ठाहिजे घर में या ओवर आस पास में, उन्हनि ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते जेके सीरियस आहिनि पंहिंजी पढ़ाई ॾांहुं, जेके न आहिनि सीरियस, उनखे कीअं आणिजे, कुझु ईअं सोचिजे, इन पासे बि सोचिजे। फलाणो मोबाइल वठी ॾियणो आहे, फलाणो जेको आहे कपिड़ा फलाणे हंधि मिलंदा, असां थोरी वियासीं, 2 महीना कंप्रोमाइज़ कजे, 10 महीना पंहिंजा आहिनि, पिया पढ़ंदा ॿार आहे ख़ैर सां, पर हिन 2 महीननि जी जेका प्रैक्टिस आहे उहो थोरी डिफरेंट हुजणु खपे। असांखे हाणे खां ई पंहिंजो स्केड्यूल चेंज करणु खपे। ऐं जॾहिं डेट्स पढ़ंदो आहियां त यकीन काफ़ी शयूं ईंदियूं आहिनि जेके ज़हन में तरी ईंदियूं आहिनि, त माण्हू थोरो कैलकुलेट हुजे। त मुंहिंजो हमेशह इहो सची ॻाल्हि आहे त रवैयो ऐं सोच इहा हूंदी आहे त आउं पंहिंजे घर भातियुनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर कयां जेके सभिनी जे लाइ बहितर हुजनि। असांजी पूरी टीम मूंखे सपोर्ट कंदी आहे इन्हनि ॻाल्हियुनि में, उहो तहक़ीक़ कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि मूंखे त अॼु हिन टॉपिक ते, अॼु हे आहे, अॼुकल्ह माहौल हेॾां पियो वञे, हीअ पियो थिए, हिन ते पाण खे ॻाल्हाइणु खपे, हिन इशूज़ ते पाण खे। कंहिंजे त दरवाज़े जो दर खड़कंदो न, कंहिंजे घर जो दरवाज़ो त खड़कंदो न, इन सां असांजे अॼु ॻाल्हाइण सां, भले सभिनी खे सभु ख़बर हुजे, पर थी सघे को हिकु माण्हू असांजे अॼोके हिननि ॻाल्हियुनि ते को अमल करे, किथे असां अॻियां अची सघूं। इहो तमामु ज़रूरी आहे। त अॼुकल्ह इम्तिहाननि जी सीज़न अचण वारी आहे, पढ़ाई हले पई, क्लासिस हलनि पिया, कोर्सिस कंप्लीट कराया पिया वञनि, ऐं सभिनी जी इहा कोशिशि आहे त असांजो स्कूल, असांजो ॿार, ऐं उहे तमामु सुठी पोज़ीशन खणंदा, उहे कामयाबु थींदा,
बिल्कुलु थींदा, बिल्कुलु आहे, पर इहे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि। तव्हां असां वॾा जेतिरा बि आहिनि जेके बि हींअर स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी खां परे आहियूं असां, पर उन सां गॾोगॾु इन प्रैक्टिस खे तमामु ज़रूरी आहे। त सुबुह जो जेको 5 खां 8 बजे वारो टाइम आहे, इहो एतिरो त ज़बरदस्त टाइम आहे पढ़ाई जे लाइ, शयूं यादि करण जे लाइ। जेके शयूं इन में माण्हू पढ़े थो, यादि करे थो, उहे शायदि सॼे ॾींहं जे ॿियनि वक़्तनि ते एतिरियूं यादि नथियूं बीहनि। त कुझु प्रैक्टिसिस आहिनि। असां जेके पेरेंट्स ख़ासि तौर ते ॿारु पढ़ियो, शाम जो पुटु पिज़ा बर्गर या ॿियूं अहिड़ियूं शयूं या उटपटांग, या असां चवंदासीं यार घणी पढ़ाई थी अच त हाणे थोरो हलूं था। नो, आदत पए थी त हुनखे पढ़ण ॾिजे। ऐं जेका पढ़ाई थिए थी, पोइ 3 कलाक 5 कलाक 8 कलाक 12 कलाक माण्हू पढ़ंदा आहिनि, 12 14 कलाक। उन में ब्रेक बि ज़रूरी आहे। हर कलाक खां पोइ 10-12 मिंटनि जो ब्रेक तमामु ज़रूरी आहे। थोरो चकर ॾेई आयो, थोरो चेल सही करे आयो, थोरो हेॾां होॾां ॾिसी आयो, थोरो दिमाग़ खे कयईं मां तीअं कंदो आहे, हीअं कयईं, सभु ख़्याल ख़्वाब परे करे वरी उन ते फोकस थियणो आहे। वरी 10 मिंट खां पोइ ईंदो त वरी माण्हुनि खे शइ वारी यादि रहंदी आहे। सो इहे आउं त नथो चवां, पर आउं ॿुधायां थो, छाकाणि त आउं किथे ॾिसां पियो, किथे पढ़ां पियो, इन्हनि शयुनि खे वधायां पियो, ताकी आउं तव्हां सां जेके हिन प्रोग्राम खे ॾिसनि था, ॿुधनि था, उनखे इहा ज़रूरु ख़बर पइजी सघे त कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजा पैटर्न चेंज करे सघूं था, उहे पॉज़िटिव वे ते आणे सघूं था, पॉज़िटिव पाथ ते आणे सघूं था। कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे ॿारनि जी जेको रुझान आहे उहो मटाए सघूं था। अॼुकल्ह नंढा नंढा ॿारनि असां त ॾिसंदा आहियूं त उन्हनि जा फेसबुक अकाउंट्स, ट्विटर ते, सोशल मीडिया ते एक्टिव। एक्सिस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। वॾा चई विया आहिनि, केतिरो टाइम ॾियनि था, छा था कनि, छा था पढ़नि, कहिड़ी शइ आहे उहा जेका सोशल मीडिया ते नथी शेयर कई वञे। इन करे कुझु पाबंदियूं ज़ाती तौर ते बि सही आहिनि। एज लिमिट्स जेके ठाहे विया आहिनि न, त उहे ईअं कोन ठाही अथनि त केतिरी उमिरि में शादी करणी आहे, केतिरी उमिरि में ॿार खे स्कूल मोकिलिणो आहे, केतिरी उमिरि में रिटायरमेंट करणी आहे, केतिरी उमिरि में बिज़नेस करिणो आहे, छा करिणो आहे, वॉट एवर जेको बि आहे, केतिरी उमिरि में शऊर अचिणो आहे, कहिड़े तरीक़े सां कहिड़ी डील करिणो आहे, सभिनी खे सभु ख़बर आहे। ऐं का अहिड़ी ॻाल्हि नथो कयां जेका कंहिंखे ख़बर न हुजे, पर रिफ्रेश जो बटण तमामु ज़रूरी आहे। त इन करे इम्तिहान अचण वारा आहिनि, उनजी तयारी उन ॾींहंनि खां बहितर आहे त हाणे खां ई कजे। हाणे जिन जा ॿार स्कूलनि में कॉलेजिस में पढ़नि था, उहे पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु सेखारीनि, पढ़ाइनि, ॿुधाइनि त असांजो ॿार केतिरे लेवल ते बीठो आहे। उनखे ट्यूशन जी ज़रूरत आहे, एक्स्ट्रा क्लासिस जी ज़रूरत आहे, एक्स्ट्रा सपोर्ट जी ज़रूरत आहे, उहा ॾिजे, उनखे ठीकु कजे, सुठो इंसानु कजे। जेकॾहिं उन में असांजो पेरेंट किथे ग़लती करे थो, असांजो नौजवान शागिर्द ख़ासि तौर ते किथे लेक करे थो, त उनखे ज़रूरत आहे त उहो राब्ते में अचे, उन्हनि जा पंहिंजो पाण खे शामिलु करे उन्हनि सुठनि ग्रुप्स में, शागिर्दनि में, पढ़ाई जी इन्हनि सर्किल्स में, ताकी हू किथे कॉम्पीट कंदो। ख़ासि तौर ते असांजा उहे ॿार जेके कराची या हैदराबाद या ॿियनि वॾनि शहरनि में नथा रहनि, नंढनि नंढनि टाउन्स में रहनि था या ॿहिराड़नि में रहनि था, पर उन वटि एक्सेस आहे 3G 4G मोबाइल जो, एक्सेस आहे टेलीविज़न जो, एक्सेस आहे तव्हां वटि सुठनि इदारनि ते पहुचण जो कंहिं बि तरीक़े सां, त उहे इनखे पॉज़िटिव वे में इस्तेमालु कनि, शामिलु थियनि पॉज़िटिव वे सां, न कि सिर्फ़ु इंटरटेनमेंट ते इंटरटेनमेंट हुजे। इंटरटेनमेंट ज़रूरी आहे, पर इंफोटेनमेंट वधीक ज़रूरी आहे। हिकिड़ी आहे इंफॉर्मेशन, ॿी आहे इंटरटेनमेंट, ॿी आहे इंफोटेनमेंट। इंफोटेनमेंट में इंटरटेनमेंट बि अची वई, इंफॉर्मेशन बि अची वई, सभु शयूं अची वियूं, सभु लवाज़मात पूरा आहिनि। त किथे किथे असांखे पाण खे ठीकु करण जी सख़्तु ज़रूरत आहे त असां कयूं छा था। असांजी डेली रूटीन में असांजो रोज़ जॾहिं असां सुबुह जो उथूं था त असांजो कमु कहिड़ो आहे, केतिरो आहे, असां ते कहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी रखी वई आहे, ऐं उन खां पोइ असां पे बैक छा था कयूं। तमामु ज़रूरी आहे पंहिंजो पाण जो एहतसाब करणु। सॼो ॾींहुं गुज़री थो वञे, ख़बर थी पए त हा अॼु 4 कलाक असांजा ख़ैर सां फेसबुक ते विया, अॼु त असांजा एतिरा व्हाट्सएप ग्रुप ते विया, अॼु त असां पाण कुझु कयोसीं कोन, सिर्फ़ु इहो ॾिठोसीं पिए, ॿुधोसीं, सम्झोसीं पिए। अमल करण खां कुझु बि न। ज़िंदगी में कामयाबु माण्हू उहे रहिया आहिनि जेके प्रैक्टिकल रहिया आहिनि। दुनिया में पना खणी ॾिसूं, असां खणी हिस्ट्री ॾिसूं, स्टडी ते इहो थी ॿुधाए, जेके बि प्रैक्टिकल माण्हू आहिनि उन्हनि खे कामयाबी ज़रूरु मिली आहे। इन करे असां ॻाल्हियुनि जी हद ताईं या प्रैक्टिस जी हद ताईं, ॿुधाइण जी हद ताईं सभु शयूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं आहिनि, पर असां पाण केतिरा उन में प्रैक्टिकल आहियूं इहो वॾो मैटर करे थो। सो इन करे अॼु कोशिशि कईसीं त हीअ जेके ॾींहं आहिनि, इहे जेके ख़ासि तौर ते जनवरी बि अची पहुतो, अॼु 19 तारीख़ ते पहुता आहियूं। फेब खां वठी स्केड्यूल्स ईंदा, फेब स्टार्ट वारे
हफ़्तनि खां वठी स्केड्यूल थींदा, टाइम टेबल सेट थींदा, कहिड़ा पेपर, कहिड़ा चैप्टर्स, कहिड़ा क्वेश्चन्स थींदा। कोविड पेंडेमिक जेका ही वबा आहे सा हिकु दफ़ो ॿीहर कर खणी चुकी आहे, खणी रही न आहे, चुकी आहे। इन करे डेली बेसिस ते लखनि जी तइदाद में पूरी दुनिया मुतासिर थी रही आहे ऐं जंहिंजो असरु ऑब्वियसली पाकिस्तान ते पियो आहे। ऐं जिथे असां वटि 0.46 ते पहुता हुयासीं असां, उते असां हाणे वरी हिकु दफ़ो ॿीहर 9 पॉइंट समथिंग ते आहियूं, ऑलमोस्ट 9.6 ते आहियूं अॼु। त इन करे असां वटि तमामु घणो रुझान आहे। हींअर बि कराचीअ में 40% आहे जेके तरह रिज़ल्ट थियनि था, मतिलबु हर 10 माण्हुनि मां 4 माण्हुनि खे कोरोना आहे। पर बहरहाल हॉस्पिटल्स पंहिंजो किरदारु कीअं अदा कनि पियूं, डॉक्टर्स जी कहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कहिड़ी जेका सिहत जी ज़रूरत आहे उहा कराचीअ में तमामु ज़बरदस्त हुजे, इंटरनेशनल लेवल जी हुजे, अप टू डेट हुजे ऐं मुफ़्त में हुजे, उन ते पाण डिस्कस कंदासीं सभिनी हॉस्पिटल सां गॾोगॾु। इंडस हॉस्पिटल कोरंगीअ में तमामु सुठो कमु पई करे, शानदार कमु पई करे, उन्हनि जूं केतिरियूं ब्रांचिस आहिनि, केतिरो कमु करे चुकी आहे इंडस हॉस्पिटल, कीअं पंहिंजो पाण खे हुन में रजिस्टर कराइजे, कहिड़ो असांखे ॾुख तकलीफ़ दर्द आहे जिस्म में, उनजो इलाजु उते थी सघे थो। उन लाइ वधीक असांखे ॿुधाईंदियूं असांजी इंडस हॉस्पिटल जी सीनियर कॉर्पोरेट रिलेशनशिप मैनेजर आहे डॉक्टर अनम अकरम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कैसे हैं डॉक्टर आप? ठीक हैं? कैसे? ये इंडस हॉस्पिटल है क्या, कब से इसका नाम सुनते आ रहे हैं, हमें भी तो पता चले, हमने कभी देखा ही नहीं। इंडस हॉस्पिटल को आप लोग कह सकते हैं कि पाकिस्तान में एक ब्लेसिंग है हेल्थ सेक्टर में। अच्छा। आम लोगों के लिए 2007 में स्टार्ट हुआ था। अच्छा, इंडस हॉस्पिटल और बहुत सारे हॉस्पिटल्स हैं, हमारा हॉस्पिटल इसलिए थोड़ा सा यूनिक है कि वी आर कैशलेस एंड पेपरलेस हॉस्पिटल। अच्छा। हमारे 13 हॉस्पिटल पूरे पाकिस्तान में। अच्छा। और हमारे यहाँ हॉस्पिटल्स में कोई कैश काउंटर नहीं है, मतलब अगर हम लोग फ्री ऑफ कॉस्ट कहते हैं तो उसका मतलब ये नहीं है कि हम बंदे से 1 रुपया भी ले सकते हैं। हमने कैश काउंटर का कोई कॉन्सेप्ट ही नहीं रखा। अच्छा, ज़बरदस्त। तो वहाँ पे कुछ आप पे नहीं कर सकते, आपकी क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट विदाउट डिस्क्रिमिनेशन दी जाती है, कोई भी आ सकता है इंडस हॉस्पिटल में। अच्छा जी। अगर मैं कहीं कुर्सी टेबल लगा के बैठ जाऊँ, रजिस्ट्रेशन के बहाने कोई रजिस्टर लेके बैठ जाऊँ, किसको दिखाने भाई आप 50 रुपए दें, एग्जैक्टली 100 रुपए दें, फिर वही कॉन्सेप्ट की कोई चीज़ नहीं। फिर यही था क्योंकि जो हमारे सीईओ डॉक्टर अब्दुल बारी खान साहब, सो उनका कॉन्सेप्ट यही था कि हम कोई कैश काउंटर ही नहीं रखेंगे। जब कोई कैश काउंटर होगा नहीं तो कैश का कोई इन्फ्लुएंस होगा ही नहीं, कोई इन्वॉल्वमेंट होगी नहीं। वरना फिर ये होता है कि अगर आप कैश पे रखते, अभी आप 500 ले रहे हैं, कल आप 1000 लेते, उसके बाद फिर इंक्रीज होती रहती। तो हमारे यहाँ किसी भी हॉस्पिटल में अगर आप पाकिस्तान में चले जाएं, जो इंडस हॉस्पिटल्स मौजूद हैं, वहाँ पे कोई भी इस तरह का सिस्टम नहीं कि आप कैश। 13 हॉस्पिटल्स बन चुके हैं इस तरह? जी जी, हमारे रनिंग हॉस्पिटल्स हैं, जिसमें जिसमें हमारे रिहेबिलिटेशन सेंटर्स भी हैं, उसके अलावा ब्लड सेंटर्स भी हैं हमारे, और बाकी टर्शरी केयर हॉस्पिटल्स हैं, ऑप्स एंड गायनी मैटरनिटी हॉस्पिटल्स जो कहते हैं। 13 के 13 सिंध के अंदर हैं या पूरे पाकिस्तान? नहीं, ये हमारे पंजाब में भी हैं, KPK में हम स्टार्ट करने वाले हैं। बाकी हमारे सिंध में तो 3 मेन हॉस्पिटल्स हैं, जिसमें कोरंगी के बारे में तो सब जानते हैं, जो मेन हमारा हॉस्पिटल है। उसके अलावा हमारा कोरंगी से ही आगे 2 किलोमीटर के फासले पे शेख सईद इंडस हॉस्पिटल है, जो डेडिकेटेड है मैटरनिटी हॉस्पिटल ऑप्स एंड गायनी के लिए। उसके अलावा PIB में हमारा डायलिसिस सेंटर है। अच्छा। सो ये इस तरह का एक हमारा किस तरह से डॉक्टर अनम रजिस्ट्रेशन होती है? अगर कोई वॉकिंग आपके पास पेशेंट आता है तो वो भी क्या पूरे प्रोसेस को करेगा? इमरजेंसी में क्या होता है, इधर क्या है, तो किस तरह से आप डील करते हैं? अच्छा, जैसे मैंने आपको बताया कि ये फ्री ऑफ कॉस्ट है, तो हमारा एक प्रोसेस बना हुआ है। वरना आपको पता है जिस तरह कराची की आबादी ही 20 मिलियन के करीब है, कैटर करना लोगों को मुश्किल होता है, तो हमने एक डेडिकेटेड प्रोसेस बना दिया जिसके थ्रू डॉक्टर्स को भी इशू ना हो, पेशेंट भी फैसिलिटेट हो सकें। अच्छा, उसके अलावा जो पेशेंट एमरजेंसी में आता है, जिसको फ़ौरन अर्जेंट नीड होती है, ट्रोमा में आते हैं, एक्सीडेंटल केस होते हैं, वो हमारी 24 आवर्स एमरजेंसी वॉक इन होती है। अच्छा। उसमें आप आ सकते हैं, आपको ट्रीटमेंट, आपको फर्स्ट एड फ़ौरन दी जाती है। उसमें भी हमने कैटेगरी करी हुई है कि Tier 1 Tier 2 करके हमने कैटेगरी उसमें करी हुई है कि जो हाईली क्रिटिकल पेशेंट्स होते हैं, जिनको विद इन कुछ सेकंड देखना होता है, ब्लीडिंग, कैंसर, वो एक्सीडेंट के केसेस होते हैं, उनको फ़ौरन देखा जाता है। जो थोड़े से स्टेबल होते हैं उसके बाद उनको देखा जाता है। लेकिन जितने भी इमरजेंसी में पेशेंट्स आते हैं उनको ट्रीटमेंट दी जाती है फर्स्ट एड। उसके बाद ये होता है कि अगर हमारे पास, क्योंकि डिपेंड करता है बेड की अवेलेबिलिटी पर, जो बेड अवेलेबल होता है तो पेशेंट को फ़ौरन एडमिशन दे दिया जाता है, अदरवाइज फिर पेशेंट को रेफ़र किया जाता है। तो ये तो मैंने आपको बताया एमरजेंसी का है। अच्छा, नॉर्मल जो OPDs हैं उसमें हमारी इंडस हॉस्पिटल में टोकन सिस्टम है। सुबह फर्स्ट कम फर्स्ट बेसिस पे होता है, टोकन्स होते हैं, वो मिलते हैं। उसके बाद पेशेंट जाता है,
جو فلٹر کلینک ہماری انٹرنل میڈیسنس کی کلینک ہے، فلٹر کلینک پہ جاتا ہے، وہاں پہ ڈاکٹرس اس کو مانیٹر کرتے ہیں، جو بھی ضروری ٹیسٹ وغیرہ ہیں وہ ٹیسٹ اس کے پرفارم کیے جاتے ہیں. وہ ٹیسٹ بھی وہیں پرفارم ہوتے ہیں، وہیں پہ ہوتے ہیں. بالکل جب آپ ایک دفعہ انڈس ہاسپٹل میں آ کے انرولڈ ہو گئے اس کے بعد یو ڈونٹ ہیو ٹو پے اے سنگل پینی. آپ کے 1 روپیہ بھی نہیں جاتا. اور اگر آپ ایڈمٹ ہوتے ہیں تو آپ کے کھانے پینے سے لے کے ساری ذمہ داری انڈس ہاسپٹل کی. کون سپورٹ کرتا ہے انڈس ہاسپٹل؟ جو لوگ ہمیں دیکھ رہے ہیں وہی سپورٹ کرتے ہیں. کیا بات. تو وہ یہ الحمدللہ ہماری لیے بلیسنگ ہے کہ ہم پاکستان جیسے ملک میں جہاں پہ لوگ بہت زیادہ کرٹیسائز کر رہے ہیں، وہاں پہ ایک یہ بھی طبقہ ہے، ایک یہ بھی سینیریو ہے جہاں پہ لوگ فلنتھراپی ورک کو اتنا زیادہ پروموٹ کر رہے ہوتے ہیں. اور جتنا بھی انڈس ہاسپٹل اس وقت چل رہا ہے وہ لوگوں کی ڈونیشن اور زکوٰۃ کی مد میں. کتنے بیڈ پر مشتمل ہے یہ ہاسپٹل؟ ابھی ہمارا جو کرنٹ بلڈنگ ہے وہ 300 بیڈڈ ہاسپٹل ہے، اور ابھی فیوچر میں ہماری انشاءاللہ ایکسپینشن چل رہی ہے، وہ بھی لوگوں کی سپورٹ کی وجہ سے چل رہی ہے، جو 1350 بیڈ تک ہوگی. ایک تو یہ آپ کے پاس ظاہر فری ہے تو اس طرح کے لوگ آتے ہیں یا ہر طرح کے لوگ آتے ہیں؟ میں نے آپ کو بتایا نا انڈسکریمنیٹ ہوتے ہیں. مطلب صرف طبقہ ہی چینج نہیں ہوتا کہ غریب آ رہا ہے امیر آ رہے ہیں. ہمارے پاس ڈفرینٹ مطلب کرسچن کمیونٹی بھی آ رہی ہوتی ہے، ہمارے پاس ہندو کمیونٹی بھی آ رہی ہوتی ہے، ساری لوگ آ رہے ہوتے ہیں. کمیونٹی کو ہم تو انسانیت پہ ہی بات کرتے ہیں، لیکن ایک طبقاتی سسٹم ہے نا کہ میرے پاس اتنے پیسے ہیں تو میرے بچے کا اسکول یہ ہوگا، میرے پاس اتنے پیسے ہیں تو میرے رہنے کا ایریا یہ ہوگا. تو اس طرح سے میرا اگر تھوڑا سا طبیعت ناساز ہے تو میرے ڈاکٹرز، میرا ہاسپٹل کلینک وہ ڈفرینٹ ہوگا، ادھر ہوگا یا باہر ہوگا. آپ کو تو زیادہ پتہ ہے اس چیز کا. اب جیسے میں نے آپ کو بتایا کہ اور ہم سب کو پتہ ہے کہ اس وقت جو سینیریو چل رہا ہے وہ صحت اور اس طرح کے جو اخراجات ہیں وہ لوگوں کے لیے افورڈ کرنا بہت مشکل ہوتا ہے. تو ہمارے پاس جو میجر طبقہ آتا ہے وہ نان افورڈنگ ہوتا ہے، جن کے لیے ایشو ہوتا ہے. باقی کیونکہ انڈس ہاسپٹل کوالٹی ٹریٹمنٹ پرووائڈ کر رہا ہے تو ہمارے پاس اور بھی لوگ آتے ہیں. خاص طور پہ جو کووڈ کا سینیریو ہوا تھا تو اس میں ہمارے پاس مطلب ہر جگہ سے لوگ آئے تھے. تو آپ کے پاس رجسٹریشن ہوتی ہے کہ کتنے پیشنٹس کا ہم نے علاج کیا کووڈ میں، کتنے لوگ ہم نے؟ ہمارے پاس بالکل انڈس ہیلتھ نیٹ ورک میں آلموسٹ ہمارے پاس 4.5 سے 5 لاکھ لوگ جو ہیں وہ ٹریٹ ہوتے ہیں پر اینم. اچھا، تو بہت بڑا نمبر ہے. جس پر ڈے کا کتنا آپ ایک نمبر ہوگا نا آپ کا ٹوکنز دینے کا کہ باقی بعد میں یا کچھ اس طرح؟ اچھا دیکھیں اس میں سینیریو یہ ہوتا ہے اگر میں کہتی ہوں کہ ہمارے پاس 1300-1400 پیشنٹ پر ڈے آ رہے ہوتے ہیں. میں صرف انڈس کورنگی کی بات کروں، ہیلتھ نیٹ ورک تو آپ پھر اندازہ لگا لیں 4.5 لاکھ روپے. تو اس میں ہمارے پاس ان پیشنٹ او پی ڈی الگ ہوتی ہے، جیسے میں نے آپ کو بتایا ٹوکن سسٹم الگ ہو رہا ہوتا ہے. اچھا اس ٹوکن سسٹم کے بعد پھر وہ پیشنٹ بھی ہوتے ہیں جیسے آپ ابھی آئے اور آپ کو ڈاکٹر کہتا ہے آپ 3 دن کے بعد دوبارہ سے آئیں، تو وہ پیشنٹس ہمارے الگ کاؤنٹ ہو رہے ہوتے ہیں. اچھا ٹھیک ہے. اس کے بعد جو پھر ہمارے ایمرجنسی میں پیشنٹس آ رہے ہوتے ہیں وہ ایمرجنسی کے پیشنٹس کا کاؤنٹ الگ ہوتا ہے. اچھا اس کے علاوہ پھر ہمارے پاس ایسے بھی ہوتے ہیں جیسے پیڈیاٹرک آنکولوجی ڈپارٹمنٹ ہے، بچے ڈیلی روٹین پہ آ رہے ہوتے ہیں، ان کو آنکولوجی کے مطلب کیمو تھراپی وغیرہ ہو رہی ہوتی ہے. اچھا پھر کچھ ایسے پیشنٹس بھی ہوتے ہیں جن کا کنسلٹنٹ اپوائنٹمنٹ ہوتا ہے. جب ایک دفعہ فلٹر میں آتے ہیں اور آپ کو نیڈ ہوتی ہے کسی کنسلٹنٹ کی تو آپ کو ریفر کیا جاتا ہے کنسلٹنٹ. یہ پورا ایک پروسیس ہے جس کے تھرو آپ کو جانا پڑتا ہے. تو وہ کنسلٹنٹ کے پاس جو او پی ڈیز ہیں اس کے پیشنٹس الگ ہوتے ہیں جن کے الگ الگ ڈیز ہو رہے ہوتے ہیں. تو یہ اس طرح کا ایک ہمارے پاس ٹوٹل مکس نمبر ہوتا ہے جو پیشنٹس کا آ رہا ہوتا ہے. ابھی موجودہ اس تمام چیزوں کے باوجود ابھی موجودہ سب سے بڑا چیلنج کیا ہے انڈس ہاسپٹل کے لیے؟ ہمارے پاس بیڈس کی اویلیبلٹی نہیں ہے. ہمارے پاس مطلب ڈے بائی ڈے پیشنٹ انکریز ہو رہے ہیں. فیسلٹی ہمارے پاس بیڈس جو ہیں وہ 300 بیڈ جیسے میں نے آپ کو بتایا، جس کا سولوشن بھی ہم نے نکالا ہے جو ہم نیو ایکسپینشن بلڈنگ کریں تاکہ ہم زیادہ سے زیادہ پیشنٹس کو کیٹر کر سکیں. تو اس کے لیے بس وہ پوری ٹوٹلی ڈیپینڈ کرتی ہے اس وقت کے لوگوں کی جو جتنی بھی ڈونیشن ہے، زکوٰۃ ہے کہ جتنی جلدی گورنمنٹ لیول پہ سپورٹ ہوتی ہے. گورنمنٹ لیول پہ بھی ہمیں سپورٹ ہو رہی ہے، لیکن اب ہم اس طرح ایک اس سیکٹر میں نا ہیلتھ سیکٹر میں جس میں ہمیں جتنی سپورٹ ہو ہمارے پاس نیڈ اتنی بڑھ رہی ہے. مطلب اگر ہمیں لگتا ہے کہ ہم 1350 بیڈ کا ہاسپٹل انشاءاللہ جب اسٹارٹ کریں گے تو کچھ دنوں کے بعد وہ بھی کم پڑنا لگے گا، کیونکہ آپ جس طرح آبادی دیکھ رہے ہیں، جس طرح بیماری دیکھ رہے ہیں، اور خاص طور پہ یہ انفارچونیٹ ایونٹ جو ہو رہے ہیں، پینڈیمک اٹیکس جو ہو رہے ہیں اس طرح کے، تو پھر ان کو فیس کرنے کے لیے اور زیادہ ہیلتھ فیسلٹیز. تو کیا آپ کے پورے سسٹم میں کیا فردر اس طرح کیا ہے کہ آپ خاص طور پہ کیونکہ ہم بلانگ کرتے ہیں کہ سندھ کے دوسرے اضلاع میں بھی اس طرح سے ہاسپٹلس بنائے جائیں؟ بالکل. بدین میں تو ہمارا آلریڈی ہے انڈس ہاسپٹل کا، گورنمنٹ آف سندھ کے ساتھ ہم کام کر رہے ہیں، اور ہمارا فیوچر میں پلاننگ بھی ہے کہ ہم ڈفرینٹ شہروں میں جا کے، بیکاز کراچی اس وقت کیٹر کر رہا ہے جو انٹیریئر سندھ کے ایریاز ہیں، وہاں سے پیشنٹس ہمارے پاس ڈیلی روٹین پہ آ رہے ہوتے ہیں. تو ہمارا فیوچر میں ہے پلاننگ ایک دفعہ ہمارا یہ ہاسپٹل کمپلیٹ ہو جائے، کیونکہ ایک چیز اسٹارٹ کریں اور ہم لوگ، میں ابھی
آپ کے اسٹاف سے یہی میری بات ہو رہی تھی کہ ہاسپٹل اسٹارٹ کرنا اتنا مشکل نہیں ہوتا جتنا اس کو چلانا مشکل ہوتا ہے. تو ابھی ہمارا فوکس یہ کہ ایک دفعہ ہماری یہ ایکسپینشن یہ بلڈنگ کمپلیٹ ہو جائے, پھر ہم لوگ انشاءاللہ آگے فردر ایکسپینڈ ہی کریں گے. اچھا ڈاکٹر, جس طرح سے کمپٹیشن ہے, جس طرح سے مہنگائی بڑھ رہی ہے, تمام چیزیں ہو رہی ہیں, تو اس طرح سے ظاہر ہے آپ کو فنڈس کی تو سب سے زیادہ ضرورت ہوگی. کس طرح سے لوگ آپ کی سپورٹ کر سکتے ہیں؟ بیسکلی ہمارے پاس انڈیویجول ڈونرز ہوتے ہیں ہمارے, اس کے علاوہ ہمارے پاس جو کارپوریٹ سیکٹرز ہیں, کمپنیز ہیں, وہ ان کے پاس اپنا ایک مخصوص CSR فنڈ ہوتا ہے جس کے تھرو وہ انڈس کو سپورٹ کر سکتی ہیں اپنی کمپنی فنڈ کے تھرو. اس کے علاوہ جو انڈیویجولز ہیں, خاص طور پہ ہمارے ملک میں پاکستان میں لوگ زکوٰۃ بڑے پیمانے پہ نکال رہے ہوتے ہیں, تو اگر وہ اگر اپنی زکوٰۃ انڈس ہاسپٹل کو دیں گے تو ایک تو وہ مستحق مریضوں کا علاج بھی ہوگا. اس کے علاوہ لوگ ایکسپینشن میں جو بلڈنگ ہماری نیو بلڈنگ بن رہی ہے اس میں بھی انڈس ہاسپٹل کو سپورٹ کر سکتے ہیں. باقی ورلڈ آف ماؤتھ آپ آئیں, انڈس کے والنٹیئر بنے, انڈس کے ایمبیسڈرز بنے, انڈس کو مطلب بہت سارے لوگوں کو بھی انڈس کے بارے میں نہیں پتہ, تو جتنے لوگوں کو پتہ گا اتنے لوگ ساتھ ملیں گے اور انڈس انشاءاللہ پروگریس. اچھا, ریکگنیشن پہ آتے ہیں ہم انڈس کی, تو انڈس کا کون سا نمبر ہے اگر ہم پاکستان کی بات کریں؟ دیکھیں اگر ٹاپ 5 پہ, ٹاپ 10 پہ, ٹاپ 20 پہ, ٹاپ 3 میں, یہ وہ بات ہو گئی کہ اگر کسی پیرنٹ سے پوچھا جائے کہ آپ ڈفرینٹ پیرنٹس سے آپ اپنے بچوں کو کس لیول پہ کہتے ہیں, تو وہ کہتے ہیں میرے لیے تو سب سے پیارا میرا بچہ ہے, چاہے وہ کسی طرح کا بھی ہو نا, اس کوئی بھی مسئلہ ہو. تو اگر آپ مجھ سے پوچھیں گے تو میں کہوں گی انڈس اس وقت مطلب انڈس ایک ایسا یونیک ہے جس پہ ہارورڈ یونیورسٹی کی بھی ریسرچ ہوئی ہے کہ دنیا میں یہ وہ واحد انسٹیٹیوٹ ہے جو ہیلتھ کیئر پرووائڈ کر رہا ہے. ہمارے کوالٹی اسٹینڈرڈ پہ کوئی کمپرومائز نہیں ہے کہ اگر آپ کو یہ فیل ہو کہ فری آف کاسٹ ہے تو پتہ نہیں کوالٹی اسٹینڈرڈ پیشنٹ کے ساتھ کس طرح کریں گے. ہماری کوالٹی اسٹینڈرڈ ایز پر دی نیڈ اور ایز پر دی WHO گائیڈنس وہ سب میچ کر رہے ہیں. اچھا, اس کے علاوہ پہلی ایک بہت بڑا انیشیٹو کہ فری آف کاسٹ ہے, ہمارے پاس کوئی ارننگ ریونیو نہیں ہے, مطلب ہم کس ایگزیکٹلی امریکہ, UK, کینیڈا کہیں پہ بھی نہیں ہے, مطلب ہم پیشنٹ کینیڈا میں بھی اگر فری ہے تو وہ صرف کینیڈینز کے لیے ہے. ایگزیکٹلی, وہ کوئی نہ کوئی امریکہ میں تو اتنا زیادہ ہے کہ لوگ یو ہیو ٹو پے, بھلے آپ انشورنس کے تھرو ہوتا ہے, انشورنس کے تھرو آپ پے کریں یا پھر آپ تھوڑا تھوڑا کر کے دیں, لیکن آپ پہ لائبلٹی ہے وہ. ایگزیکٹلی, ہم لوگ یہی کہتے ہیں کہ انڈس ہاسپٹل کس طرح چل رہا ہے یہ اللہ تعالیٰ چلا رہا ہے. بالکل, کہ دن بدن پیشنٹس بڑھ رہے ہیں, ایکسپینس ہمارا دن بدن بڑھ رہا ہے, اور کس طرح پورا ہو رہا ہے, پیشنٹ سے ہم لوگ چارج نہیں کر رہے ہوتے. تو یہ مجھے لگتا ہے کہ پاکستان میں نہیں دنیا میں بھی ایک نیا ماڈل ہے کہ جس طرح ہم لوگ کام کر رہے ہیں اور جو چیزیں, اور لوگ اس کو ریکگنائز کر رہے ہیں. بہت سارے لوگوں کو پتہ ہے, جن کو نہیں پتہ ان کو جب پتہ چلتا ہے. تو مجھے لگتا ہے کہ یہ پاکستان میں ایک نیا انیشیٹو ہے جس کو پاکستان بھی بہت پراؤڈلی کہتا ہے کہ ہمارے یہاں بھی ایک مطلب پاکستان ایک ترقی پذیر ملکوں میں شمار ہوتا ہے کہ اس میں بھی اس طرح کے ایک یونیک انیشیٹو اور ایسے لوگ موجود ہیں جو اس لیول پہ کام کر رہے ہوتے ہیں ہیلتھ. اچھا ڈاکٹر, اگر ہم اس کو انڈس ہاسپٹل کو جس طرح سے آپ کریں, جنرل ہاسپٹل ہے یا کچھ اسپیشل ہے اس میں, ہارٹ کے حوالے سے, لیور کے حوالے سے, یا کوئی اس طرح کی چیز جیسے کینسر کے لیے سائبر نائف کے تھرو ہوتا ہے وہاں پہ, اس میں ایسی کیا اسپیشلٹی ہے؟ اچھا, انڈس ہاسپٹل ٹرشری کیئر ہاسپٹل ہے, ٹرشری کیئر اس کے علاوہ اس میں آلموسٹ ساری اسپیشلٹی موجود ہے. اچھا, کچھ ایسی ڈپارٹمنٹ ہیں جو ابھی فی الحال پروگریس میں جیسے اگر ہم NICVD کی بات کریں تو وہ آپ ہارٹ سے ڈیڈیکیٹڈلی کارڈیو کا ہے. اچھا, میں نے جب بھی بتایا ٹرشری کیئر ہے, اس میں سارے ڈپارٹمنٹ موجود ہیں. کچھ ڈپارٹمنٹ ہیں جو ابھی نہیں موجود ہیں, لیکن جیسی ہماری ایکسپینشن ہوتی ہے نیو بلڈنگ کی تو وہ بھی, جس میں ایڈلٹ آنکولوجی جو بڑوں کا کینسر ہے اس کا علاج ابھی فی الحال نہیں ہے, نیورو دماغ سے ریلیٹڈ نہیں ہے, سائیکیٹری کا اس لیول پہ نہیں ہو رہا ہے. اس کے علاوہ ہمارا جو ایک بڑا ہمارے بہت سارے پروجیکٹس ہیں جو بہت ہمیں بڑا یونیک لگتے ہیں, اور جس کو کہتے ہیں کلوز ٹو دا ہارٹ, اس میں پیڈیاٹرک آنکولوجی ڈپارٹمنٹ, بچوں کا کینسر کا ہاسپٹل ہے پاکستان کا. میں کہہ رہی ہوں سب سے زیادہ اس وقت, کیونکہ کینسر کے ٹریٹمنٹ میں ایک بہت بڑی رقم ہے جو لگتی ہے, اور انڈس جب فری آف کاسٹ کر رہے تو, اور یہاں پہ جو کینسر اسپیشلسٹ ہیں وہ ورلڈ ریکگنائزڈ کینسر اسپیشلسٹ ہیں. تو یہ مجھے بڑا ایک یونیک ڈپارٹمنٹ لگتا ہے. ہمارا پیڈیاٹرک آنکولوجی ڈپارٹمنٹ ہے جس میں بچوں کی وہ آتے ہیں اور ان کا مطلب ڈائگنوز ہوتا ہے, اس کے بعد ان کی پورا پروسیس چلتا ہے, کیمو, چاہے وہ 6 مہینے کا پروسیس ہو چاہے وہ 5 سال کا پروسیس ہو, وہ انڈس کمپلیٹ اس کا کر رہا ہے, اس کی سرجریز ہو رہے. اسی طرح تھیلیسیمیا کے بھی حوالے سے کچھ تھیلیسیمیا پہ بھی کام ہو رہا ہے, لیکن ہمارا زیادہ جو ہے نا وہ پیڈیاٹرک آنکولوجی پہ کام ہے. اس کے علاوہ بلڈ ڈیزیز, جو ساری بلڈ ڈیزیز ہیں اس میں ہمارے, میں نے آپ کو بتایا جیسے بلڈ ڈپارٹمنٹ ہے ہمارا, اس میں ہم جس طرح آپ کو میں نے آپ کے تھرو, آپ کے چینل کے تھرو بتایا کہ لوگ ہمیں سپورٹ کر سکتے ہیں فنڈنگ کے لیے.
اسی طرح ہم لوگ اور لوگوں کو اویئرنیس دیتے ہیں کہ وہ آ کے انڈس ہاسپٹل میں فری آف کاسٹ بلڈ ڈونیٹ کریں. ایک تو ان کی صحت کے لیے بھی اور دوسرا وہ لوگوں کی بھی ہیلپ کر سکتے ہیں. اس طرح کا ماحول بنا ہوا ہے وہاں پہ کہ بندہ اگر میں آؤں واکنگ کر کے میں جاؤں یا مجھے بھی اسی لائن میں لگنا پڑے گا, ٹوکن لینا پڑے گا اور بعد میں بلڈ کے لیے مجھے 2 گھنٹے انتظار کرنا پڑے گا. اگر آپ بلڈ ڈونیٹ کرنے کی بات کریں, اچھا آپ بلڈ ڈونیٹ کرنے کے لیے میں نے آپ کو جیسے بتایا فری آف کاسٹ ہے, لیکن ہم نے اپنے کوالٹی اسٹینڈرڈ مینٹین رکھے ہوئے. ایسا نہیں ہے کہ آپ جائیں میں جاؤں کوئی بھی جائے بلڈ دے اور وہ لے لے, نہیں. وہ پہلے آپ کی پوری اسکریننگ کریں گے, آپ کے پورے ٹیسٹ پرفارم کروائیں گے جو ایک بڑی کاسٹلی ٹیسٹ ہوتی ہے جس کو انڈس بیئر کرتا ہے. اس کے بعد اگر آپ ان کے پیرامیٹر پہ ایلیجیبل ہوتے ہیں تو وہ آپ کا بلڈ لیں گے, ورنہ آپ کا بلڈ نہیں. اسی دن لیں گے یا اس کے بعد اسی دن لے لیں گے. کچھ اس سرٹن ان کے پیرامیٹرز ہیں, آپ کی میڈیکیشنز, آپ مطلب آپ نے بریک فاسٹ کیا یا جو بھی آپ کا ڈیلی کچھ کوشچنز ہیں وہ ڈاکٹرز کریں گے, ایس او پیز وغیرہ ہیں. اس کے بعد پھر وہ آپ کا بلڈ ڈونیٹ, اس کے بعد پھر آپ آپ کو کبھی بلڈ کی نیڈ ہو تو آپ انڈس ہاسپٹل سے وہ بلڈ مطلب آپ لے بھی سکتے ہیں. تو اس طرح ہمارا پروسیس ہے کہ ہر کوئی ڈونیٹ نہیں کر سکتا, جو ایلیجیبل ہے اور جو فٹ ہوتا ہے اس کرائٹیریا کے لیے وہی بلڈ ڈونیٹ کر رہا ہوتا ہے. اچھا, دنیا میں جس طرح سے آپ کارپوریٹ سیکٹر کو ڈیل کرتی ہیں تو دنیا میں تو CSR میں بہت زبردست پیسے ہیں, ہمارے پاس بھی آتے ہیں لیکن وہ لیپس ہو جاتے ہیں. ان کو ایک تو پتہ نہیں ہوتا, دوسرا ٹرسٹ لیول کا بڑا ایشو ہے جس پہ وہ جن کو وہ پیسے دے رہے ہوتے ہیں پتہ چلتا ہے کہ وہ صرف کاغذوں تک ہی رہے اور پریکٹیکلی کچھ نہیں ہوا. تو جو کمپنیز یا جو بڑے بڑے ادارے دیکھ رہے ہیں آپ کو, یا بڑی بڑی فرمز دیکھ رہی ہیں, بڑی بڑی ملٹی نیشنلز دیکھ رہے ہیں, ان کے پاس CSS کا زبردست چنک ہوتا ہے موجود, تو وہ آپ سے رابطہ کرتے ہیں, آپ ان سے رابطہ کرتے ہیں, یا ابھی اس پروگرام کے توسط سے آپ کیسے میسج دینا چاہیں گے کہ وہ کس طرح سے رابطہ کریں؟ اچھا, جیسے آپ نے بتایا بہت سارے لوگوں کا کانسیپٹ یہی ہے کہ پورے ملک مطلب پوری دنیا میں چیریٹی کا کام ہو رہا ہے اور پاکستان میں نہیں ہو رہا. تو دیکھیں کچھ نا پروجیکشن والی بات بھی ہوتی ہے کہ پوری دنیا میں جو کام ہو رہا ہے وہ اس کو بتا رہے ہوتے ہیں. پاکستان میں ایک بہت اچھی بات بھی ہے, سم ہاؤ نیگیٹو بھی ہے, لیکن زیادہ اچھی بات ہے کہ جب پاکستانی کچھ سپورٹ کرتے ہیں نا تو وہ کہتے ہیں یہ میرا اور اللہ کا معاملہ ہے, ہم اس چیز کو زیادہ فوکس کرتے ہیں. ایون دو کارپوریٹ کمپنیز بھی کہتی ہیں کہ ہمارا نام نہیں آنا چاہیے, بہت سارے ایسے فائنینشیل انسٹیٹیوٹس بھی ہوتے ہیں. اس میں انڈس ہاسپٹل کو جتنی بھی سپورٹ ہو رہی ہے اس میں 92% جو ہے وی جنریٹ فرام پاکستان, مطلب 90 سے 92%, جس میں مینلی کراچی سے ہم لوگ کر رہے ہوتے ہیں. یہ بہت بڑی بات ہے کہ ہمارا اربوں میں انڈس ہاسپٹل کا سالانہ خرچہ ہے اور اس میں مینلی ہم لوگ پاکستان کے لوگ ہمیں سپورٹ کریں. مطلب یہ ایک ایسا ملک ہے جس میں کہتے ہیں نا کہ ایک چونٹی بھی بھوکی نہیں رہتی ہے. تو یہاں پہ چیزیں ہو نہیں ہیں. لیکن اور کمپنیز, جہاں تک ٹرسٹ لیول کی بات ہے, وہاں پہ اس چیز کا بہت ایشو ہوتا ہے کہ ہم پیسے دے رہے ہیں, پتہ نہیں ہمارے پیسے صحیح لگے یا نہ لگے. انڈس کی جو چیزیں جو پروسیس ہے وہ بہت ٹرانسپیرنٹ پروسیس ہے. جیسا میں نے آپ کو پہلے بتایا کہ وی ٹریٹ پیشنٹ فرام ڈونیشن اینڈ فرام زکوٰۃ. تو ہم ڈونر کو سیٹسفائی کرتے ہیں کہ اگر آپ نے اپنا اماؤنٹ جو ہے وہ زکوٰۃ کی مد میں دیا ہے تو ہم ان پیشنٹس کو ہی اس اماؤنٹ سے ٹریٹ کریں گے جو زکوٰۃ ایلیجیبل ہے. اس کے لیے ہمارے پاس ایک شریعہ ڈپارٹمنٹ ہے. ہمارے پاس شریعہ ڈپارٹمنٹ جس کے تھرو ہمارے بینک اکاؤنٹس ڈفرینٹ ہیں. ہمارا زکوٰۃ کا اکاؤنٹ بالکل ڈفرینٹ ہے, ہمارا ڈونیشن کا اکاؤنٹ ڈفرینٹ ہے, ہمارا ایکسپینشن کا اماؤنٹ ڈفرینٹ ہے. کہ آپ یہ سیٹسفائی رہیں کہ آپ کا جو زکوٰۃ کا اماؤنٹ ہے اس سے کسی ایسے بندے کو ٹریٹ نہیں کر دیا جائے گا جو زکوٰۃ ایلیجیبل نہیں ہے, جو مطلب ہماری کمیونٹی سے جس کا تعلق نہیں ہے, یا ڈونیشن کا فنڈ جو ہے وہ زکوٰۃ کے پیشنٹس کے لیے. تو یہ بڑا ہم نے سیگریگیٹ کیا ہوا ہے. اس کے علاوہ ہمارے ٹیکس پرپز کے لیے بھی انڈس کو ریکگنائز آرگنائزیشن ہے. اس کے علاوہ جو سب سے مین ہمارا پوائنٹ ہے وہ ہم لوگ کہتے ہیں سینگ از بلیونگ. آپ خود انڈس ہاسپٹل آئیں اینڈ آپ ایک دفعہ جب انڈس ہاسپٹل آتے ہیں نا تو آپ کو خود آئیڈیا ہو جاتا ہے کہ وہاں پہ کس طرح کی ٹریٹمنٹ. اچھا, نئی بلڈنگ کی باتیں ہو رہی ہیں, نئی بلڈنگ کا اسٹرکچر ہے اور اس میں کیا جدت ہے, کس طرح سے اس کے بارے میں آپ کمپلیٹ ہو چکی ہے یا ہونے والی ہے؟ جی بالکل, میں نے آپ کو جیسے بتایا تھا کہ ہمارا ارادہ ہے اور ان پروسیس ہے, ہماری ایکسپینشن چل رہی ہے انڈس ہاسپٹل کی. 300 سے 1350 بیڈ پہ ہمارا فرسٹ فیز ہے, جس میں ہمارا گرے اسٹرکچر آلموسٹ کمپلیٹ ہو چکا ہے. اور مزید ہماری کنسٹرکشن, تاکہ ہم ایز سون ایز پاسبل, اس میں تھوڑے سے فیکٹرز آ جاتے ہیں ڈفرینٹ ہوتے ہیں, جیسے پینڈیمک آ گیا وہ جو اس کی وجہ سے تھوڑی سی ایکسپینشن. اس کا مین نیو بلڈنگ کا پرپز یہ ہے کہ ہم پیشنٹس کو جو اس وقت کیٹر نہیں کر پا رہے ہیں, ایک لوڈ پیشنٹ پہ آ رہا ہے, وہ ڈیوائڈ ہو جائے تاکہ ہم میکسیمم پیشنٹس کو کیٹر کر سکیں. دوسرا یہ کہ جو میں نے آپ کو بتایا ابھی ڈپارٹمنٹ ہمارے پاس نہیں ہے, نیورو کے ڈپارٹمنٹ نہیں ہے, ایڈلٹ آنکالوجی نہیں ہے, ٹرانسپلانٹ نہیں ہے. تو وہ ہمارا انشاءاللہ پورا ارادہ ہے کہ نیو بلڈنگ کے ساتھ پھر وہ ڈپارٹمنٹ بھی جو سروسز ابھی انڈس نہیں دے پا رہا ہے وہ بھی اسٹارٹ کر دیں. کیا پیغام ہوگا دیکھنے والوں کے لیے ڈاکٹر انم کا؟ بس لوگوں کے لیے یہی ہے کہ ہر بندہ اپنی طرف سے تو ضرور چاہتا ہے کہ وہ کچھ نیا کرے یا کچھ ایسا کرے جو کمیونٹی سروسز کی ہیں. تو میں یہ کہتی ہوں کہ آپ کچھ ایسا کریں جو لانگ ٹرم پہ بھی ہو اور بلکہ
सदक़े जारिया के तौर पे भी हो। तो अगर हेल्थ में लोग सपोर्ट करना चाहते हैं तो वो इंडस हॉस्पिटल आएँ, आप खुद देखें कि किस तरह पेशेंट्स का ट्रीटमेंट वहाँ पे किया जा रहा है। कोई मतलब डॉक्टर्स को नहीं पता होता कि ये पेशेंट जो है वो ज़कात एलिजिबल है या डोनेशन, ये सिर्फ उस पेशेंट और एक शरिया के डिपार्टमेंट के दरमियान होता है। तो जब इस तरह की सर्विसेज दी जानी है तो उसमें मुझे लगता है कि लोग जो सपोर्ट करना चाहते हैं उनको और आगे आना चाहिए, बल्कि लोगों को मोटिवेट करना चाहिए कि वो हेल्थ सेक्टर में इंडस को सपोर्ट कर सकते हैं। वो सपोर्ट ज़कात की मद में भी कर सकते हैं, वो डोनेशन की मद में भी कर सकते हैं। थैंक यू डॉक्टर अनम, बहुत अच्छा आपने बताया और हमारे लिए भी काफ़ी चीज़ें नई थी जो हमें नहीं पता थी। थैंक यू वेरी मच अगेन। थैंक यू सो मच। ये प्रोग्राम जे आगाज़ में असां अॼु ॻाल्हि कईसीं, अॼु आउं पंहिंजे हिन ॻाल्हि खे हींअर जंहिं माण्हू सां, जंहिं दोस्त सां, जंहिं महिमान सां, जंहिं शख़्सियत सां असां ॻाल्हाईंदासीं उहो बिल्कुलु उन मुताबिक़ आहे। त इन करे मूंखे ख़ुशी थींदी आहे ॻाल्हाइण में ऐं प्रोग्राम खे नोट में। प्रोग्राम जे आगाज़ में असां इहा ॻाल्हि कईसीं त असां कुझु हैबिट्स आहिनि जेके चेंज करण जी ज़रूरत आहे, ऐं ख़ासि तौर ते असां वटि स्टडी सर्कल्स आहिनि या ख़ासि तौर ते शागिर्दनि जेके ईंदड़ 2 महीननि में इम्तिहाननि खे मोड़ींदा, साल जे इम्तिहाननि में, ऐं उन में कहिड़ा टाइमिंग्स आहिनि पढ़ण जा, कहिड़ा टाइमिंग्स आहिनि तव्हांजे फिज़िकल एक्टिविटीज़ जा, तव्हांजा ईटिंग हैबिट्स, तव्हांजे माण्हुनि सां मिलण, सोशल मीडिया, उनजो इम्पैक्ट ऐं तव्हांजो फोकस ऑन स्टडी ऑन टारगेट छा आहे, तमामु ज़रूरी आहे। ऐं अॼु हींअर जेको असां वटि महिमान आहे उहो बिल्कुलु एप्रोप्रिएट आहे उन हवाले सां, जेके असांखे ॿुधाईंदा, सम्झाईंदा, गाइड कंदा असांखे, ख़ासि तौर ते नौजवाननि खे। त मां नौजवाननि में अचां थो, अञा ताईं अचां थो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। त छा करणु खपे, कीअं करणु खपे, कीअं पंहिंजे स्किल्स खे असां ठीकु करे सघूं था, छा सिखी सघूं था, छा करे सघूं था, कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि जेके असांजो इंतज़ारु कनि था, किथे किथे असां में रस्ट अची वई आहे ऐं असां पंहिंजो पाण खे ख़ामोश हिकु पुर्ज़े वांगुरु फिटी करे छॾियो आहे। सो अॼु असांजा मौज़ूज़ महिमान आहिनि जेके असांखे सम्झाईंदा त कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि जेके पाण खे ख़बर न आहे, जेके असां में अंदरि आहे, ऐं नौजवान खे करणु छा खपे। अॼु असांजो मौज़ूज़ महिमान आहे साक़िब नियाज़ ख़ासकैली, मोटिवेशनल स्पीकर आहे, ट्रेनर आहे, टीचर आहे, सुठो दोस्त आहे, बहितरीनु इंसानु आहे। मलिकार, गुड मॉर्निंग। थैंक यू वेरी मच। कीअं आहियो साक़िब, तव्हां ठीकु आहियो? ग्रेट, अल्हम्दुलिल्लाह। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली, ऐं मूंखे ॾाढा मुंहिंजा पॉज़िटिव वाइब्स एक्टिव थी विया आहिनि ॾाढा। त साक़िब, नौजवाननि चवनि था त असांखे कंहिं निंड मां उथारे, ऑर्डर ॾेई वञे, गाॾी दरवाज़े ते बीहारे वञे, ड्राइवर हुते बीठो हुजे, असां जॾहिं मूड थींदो त पोइ चवंदासीं हाणे हेॾां हल होॾां हल, पाणे वरी हुते सुम्ही पवंदासीं। छा कनि? मतिलबु प्लेट में तयारु हुजे, सुबुह जो उथनि त वो बस खाइनि। हर शइ आई थिंक इन में पेरेंट्स जो बि रोल अचे थो, एंड एट द सेम टाइम नौजवाननि जो। जेका नौजवान खे असल में ज़रूरत आहे हिन वक़्तु इन दिस एज इज़ गाइडेंस। टैलेंट सां भरिया पिया आहिनि पर ख़बर न आहे टैलेंट कहिड़ो, ख़बर न आहे, बसि उहो टैलेंट खे टैप करिणो आहे ऐं उनखे ॿुधाइणो आहे त यार तव्हां में टैलेंट आहे एंड यू कैन डू वंडर्स। तव्हां दुनिया में हर शइ करे सघो था। बिल गेट्स खे बि साॻियो दिमाग़ आहे, स्टीव जॉब्स खे बि साॻियो दिमाग़ हो, हर इंसान खे अलाह साईं जेको आहे साॻियो दिमाग़ ॾिनो आहे। सो जेको सॉफ्टवेयर आहे न उन में एप्स रुगो इंस्टॉल सुठियूं करणियूं आहिनि। सो जेकर एप्लीकेशन छो डिजिटल दौर आहे न, एप्लीकेशन नौजवान सम्झे थो एब्सोल्युटली हींअर ताईं हैंग लॻो पियो आहे, हैंग लॻो पियो आहे। सो वायरस लॻल आहे, वायरस लॻल आहे, इहो मां नथो करे सघां, मां कीअं कयां, मूंखे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, मां त बसि ईअं ई रहंदुमि सॼी, असां लाइ किथे को रोज़गार ई न आहे। ईअं न आहे, अॼु डिजिटल दौर आहे, डिजिटल दौर में यू कैन डू एनीथिंग। तव्हां पंहिंजे घर वेठे करोड़ों रुपया, लखे रुपया, हज़ार रुपया महीने में कमाए सघो था। डिपेंड्स तव्हां केतिरो स्किल सेट आहे। सो अगरि स्किल सेट नौजवान में अची वञे ऐं उहा गाइडेंस जेका आहे न उहा चिणग अंदरि भरी वञे त बसि सो चिणग अगरि भरी वेंदी, दे कैन डू एनीथिंग इन दिस वर्ल्ड। सो गाइडेंस जो फुक़दान। मां नंढिड़ो मिसाल ॾियां साक़िब जो। साक़िब ख़ैरपुर, यस ख़ैरपुर मां छो निकितो, कॾहिं निकितो, छा कयो जो साक़िब अॼु हींअर ॿुधाए पियो, सम्झाए पियो, ज़माने खे ॾेखारे पियो? वाए? आई थिंक क्यूरोसिटी, अंदरि जेका तजस्सुस हो न, कुझु करिणो आहे अॻिते, कोई मतिलबु ईअं आइडियल न आहे वञिणो ऐं बिज़ी रहणो। नौजवान खे इहो मैसेज बि हूंदो कि पंहिंजो वक़्तु जेको आहे न उन में कुझु न कुझु कंदा रहो, डू समथिंग, कोई एक्सपेरिमेंट कंदा रहो। मतिलबु इवन उहो बाइक बि ठाहिणी आहे न, खोलणी आहे, उहा बि कंदा रहो। कुझु न कंहिं शइ में पंहिंजो पाण खे इन्वॉल्व रखो। फॉर एग्ज़ाम्पल अगरि पर्सनली डेवलप करिणो आहे पंहिंजो पाण खे त किताब ज़रूरी आहे। सो बुक रीडिंग जेका आहे, बिकॉज बुक रीडिंग तव्हांजे आइडियाज़ जेको आहे उनखे शेप कंदी आहे। ऐं जॾहिं का तव्हांखे संगत में वेंदा कंहिं महफ़िल में वेंदा त तव्हां आइडियाज़ ॾेई सघंदा हूंदा। बुक रीडिंग जो फुक़दान आहे। हार्ड कॉपीज़ में त हाणे घटि पढ़िजे थो अॼुकल्ह, पर डिजिटल बुक्स बि हाणे काफ़ी अवेलेबल आहिनि, मतिलबु हज़ार ऐं लखनि जी तादाद में ऑनलाइन अवेलेबल आहिनि, नौजवान डाउनलोड करे पढ़ी सघनि था। सो आई वुड ऑल्सो से कि नौजवान, मतिलबु मां छो निकितुसि, मां
मुंहिंजे निकिरण जो इहो अंदरि क्यूरोसिटी हुई, उहा तड़प हुई, उहा तजस्सुस हुई, यार कुझु अॻिते करिणो आहे, कुझु करे ॾेखारिणो आहे. सो अॻिते करे ॾेखारिणो आहे इहो न आहे तव्हां वटि गाॾी हुजे, बंगलो हुजे, मटीरियल. सो नॉट द मटीरियल लाइफ, बट आई थिंक एट द सेम टाइम जेको अंदरि कनेक्टिविटी आहे, अंदरि जेका लोड शेडिंग आहे न असांजी, उहा बेसिकली उनखे स्पार्क करिणो आहे, उनखे चिणग खे, छो त अंदरि पूरो हे दुनिया आहे पूरी. सो अगरि वंस यू आर कनेक्टेड अंदरि ई, त तव्हां अॻिते इलाही कुझु करे सघो था. सो मां अॻिते जॾहिं वधियुमि त मां पंहिंजी फील्ड पिक कई, देयर आई वॉन्ट टू ट्रेन. मां ट्रेनर आहियां, आई कैन टीच, मां पढ़ाए सघां थो. सो हाणे अल्हम्दुलिल्लाह हाणे मां प्रोफेसर्स खे बि ट्रेनिंग ॾियां थो अराउंड द ग्लोब, पाकिस्तान खां ॿाहिरि बि ॾेई आयो आहियां. आई एम ऑल्सो लाइफ कोच. सो लाइफ कोचिंग बि हिन में हूंदी आहे, त इन नौजवान खे ॿुधाइजो की वधिणो कीअं आहे, अॻिते करिणो कीअं. सो एब्सोल्युटली ख़ुशि खे रहणो आहे इन मिनिमल रिसोर्सिस. सो इहो मुंहिंजो कमु आहे. सो आई थिंक वॉट बेसिकली तव्हां जेको सवाल कयो त मां ख़ैरपुर मां कीअं आयुमि, आई थिंक उहा चिणग थोरी घणी ॿरियल हुई, कंहिं वजह सां ॿरियल हुई, बुबड़ थी हुई. एब्सोल्युटली ज़बरदस्त. सो अञा बि उहो लर्निंग जो प्रोसेस जारी आहे. दोस्तो हूअं चवंदा आहिनि दुनिया में 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि. हिकिड़ा कामयाबु हूंदा आहिनि, हिकिड़ा वरी नाकाम हूंदा आहिनि, ऐं वरी टियां जेके हूंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं कामयाबु हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं नाकाम हूंदा आहिनि. कामयाबु माण्हुनि वटि हमेशह आइडियाज़ हूंदा आहिनि, आइडियाज़ ते कमु कंदा आहिनि. ऐं जेके नाकाम माण्हू हूंदा आहिनि उन्हनि वटि सदाईं एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि. यार कीअं थींदो, छा थींदो, मां करण जी बसि फ़िलहालु छॾीसि, उहो एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि. छो न थियो, हो मूं वटि न हुयो, ही न हुयो. ऐं जेके एवरेज हूंदा आहिनि उन्हनि वटि कॾहिं आइडियाज़ हूंदा आहिनि, कॾहिं एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि, कॾहिं आइडियाज़ हूंदा आहिनि, कॾहिं एक्सक्यूज़. चिटा न आहिनि हूंदा. त अॼु असां सिखंदासीं साकिब खां त चिटो कीअं थीजे. साकिब चिटो कीअं थीजे भाउ? हा, तव्हां ॻाल्हि कई, जेके कामयाबु माण्हू हूंदा आहिनि उहे आइडियाज़ हूंदा आहिनि रियली, ऐं हो आइडियाज़ सां गॾोगॾु हो हुन ते इम्प्लीमेंट कंदा आहिनि, प्रैक्टिकल. कामयाबु माण्हू पंहिंजो पाण ते कमु कंदो आहे. सो प्राइमरीली असां हिकिड़ो टूल सेखारींदा आहियूं इन ट्रेनिंग. इट इज़ TPR. T for take, P for personal and R for responsibility. पंहिंजी ज़िम्मेदारी वंस तव्हां खणी वरिती की मूंखे हिन खे संभालणो आहे. सो वंस इहो अवेयरनेस स्टार्ट थिए थी असल में सजाद साहब अवेयरनेस खां, अंदरि पंहिंजी पाण जी अवेयरनेस. सो अवेयरनेस लाइ काफ़ी सारियूं शयूं आहिनि. तव्हां जीअं शाह साहब, आई ऑल्सो डू भिटाई मेड ईज़ी. शाह साहब जो जेको कलाम आहे यंगस्टर्स ताईं हींअर, बिकॉज यंगस्टर्स पढ़ंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त ॾाढो ॾुखियो आहे, ईअं किताब बंदि करे रखी छॾींदा. सो मां इहा कोशिशि कयां थो पियो त मां उनखे सिंपलर कयां. भिटाई साहब में आई मीन इट्स द वर्ल्ड हिमसेल्फ. आई मीन अलाए इट्स वसी पूरी फील्ड जेका आहे. सो शाह साहब चए थो, तव्हांजी उन ॻाल्हि सां लिंक कयां थो त पंहिंजो पाण खे प्रेशर ॾींदा रहो. जीअं न कोयलो आहे न, यू आर लाइक अ कोल, तव्हां कोयले वांगुरु रहो. सो चए थो दुधा तूं न धई, दुधा मीन्स कोल, आग ओॾो न वञी. सो अञा उहो भठी में तूं वियो ई न आहे, उहो जेको किल न हुन में तूं वियो ई न आहे. उला जे इश्क जा सेता तूं न सही. अञा उला जेके आहिनि, उहो जेको स्ट्रगल आहे, उहो जेको एफर्ट आहे, तूं अञा कई न आहे. उभो ईअं चई तव्हां वाॻिणियो आहियां. उहा ई तव्हां वारी ॻाल्हि, तयारु सुबुह जो उथां ऐं हर शइ तयारु हुजे. उभो ईअं चई तव्हां वाॻिणियो आहियां मीन्स की तूं सम्झी थो तूं कामिल आहे. नो. सो ही सेज़ यू ऑल आर लाइक कोल. तव्हां सभु हिकिड़ो नौजवान जेको आहे, हिकिड़ो इंडिविजुअल जेको आहे, हिकिड़ो कोयले वांगुरु आहे. सो कोयलो जेको आहे न, कोयले मां ई हीरो ठहंदो आहे, डायमंड. बट एट सर्टन प्रेशर, तव्हां हुनखे प्रेशर अप्लाई कंदो ऐं उहा कंडीशन एनवायरमेंट ॾींदो त कोयले मां डायमंड क्रिएट थी वेंदो. सो एक्ज़ैक्टली उहा ई ॻाल्हि आहे तव्हां वारी. त उहो छा कजे, फोकस करिणो आहे दैट यू कैन. तव्हां में एबिलिटी आहे. पंहिंजो पाण खे प्रेशर ॾींदा रहो, पंहिंजो पाण खे सिचुएशन वठी वञो जंहिंमें तव्हांखे ख़बर पए, तव्हां परखे सघो दैट यू कैन डू इट. तव्हां में हीअ एबिलिटी आहे. येस, उन प्रोसेस में पोइ तव्हांखे मेंटोर जी ज़रूरत पवंदी आहे, गाइडेंस ज़रूरत पवंदी आहे. आई एम श्योर हर मुल्क में, हर इदारे में, हर सिटी में कोई न कोई मेंटोर ज़रूरी हूंदो आहे. सो उन्हनि माण्हुनि सां वेहो जेके पॉज़िटिव हुजनि, जेके तव्हांजी लेग पुलिंग न कनि, जेके तव्हांखे कॉन्फिडेंस ॾींदा रहनि की यार यू कैन. सो उहे ई तव्हांजा जेके लिमिटिंग बिलीव्स आहिनि न, लिमिटिंग बिलीव्स मीन्स जेके उहे शयूं जेके तव्हांखे अॻिते वधणु न ॾींदियूं आहिनि लाइफ में. सो फॉर एग्ज़ाम्पल वन ऑफ द बिगेस्ट लिमिटिंग बिलीफ इज़ फियर. जेको अॼु नौजवान, यार आई कान डू इट, मां ॻाल्हाए नथो सघां, मूं में कॉन्फिडेंस न आहे. सो उहो जेको लिमिटिंग बिलीफ आहे न, उहे माण्हू तोड़ींदा आहिनि तव्हांजो. वंस यू रियलाइज़ दैट यू कैन डू इट, त पोइ मंज़िल आसान थी वेंदी आहे. ज़बरदस्त, ज़बरदस्त. अच्छा साकिब, हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि कई त पर्सनल जेका डेवलपमेंट आहे उन ते तव्हां कमु कयो था, ऐं उन ते पर्सनल डेवलपमेंट ते तव्हां कमु कयो था. शख़्सियत जी कीअं ख़बर पवंदी आहे त तव्हां वटि ज़ाहिर मुख़्तलिफ़ अचनि था, मुख़्तलिफ़ ज़हन अचनि था, कंहिंजो ज़हन कीअं आहे, डिफरेंट स्कूल ऑफ थॉट्स आहिनि सभिनी जा. तव्हां कीअं सम्झंदा आहियो, कीअं डाइवर्ट कंदा आहियो, कीअं तव्हां गाइड कंदा आहियो त तव्हांखे छा करणु खपे? अहिड़ो को मैकेनिज़म आहे तव्हां वटि? जी, फस्ट ऑफ ऑल त टाइम स्पेंड कंदा आहियूं उन्हनि सां. टाइम स्पेंड करण में सो उन्हनि खे पूरो मौक़ो ॾींदा आहियूं की पंहिंजो जहिड़ी तरह वणेनि उहे इंटरेक्ट कनि.
सो कोई उनखे कोई कदगन न हूंदी आहे की भई यू कान डू दिस दैट. हा. सो उन में बिकॉज लिमिट जॾहिं कंदा आहियो न त माण्हू जो टैलेंट उभरी न ईंदो आहे बिकॉज उहो फियर में ई रहंदो आहे. असां छा कंदा आहियूं जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल वी हैव स्टार्ट जेको मां कमु सिखियो कराची में अञा बि कयां थो पूरी दुनिया में हाणे पाकिस्तान पूरे में कयां थो. सो मां उहो हाणे सेखारियां थो पियो. सो मां हिकिड़ी अकेडमी ओपन कई आहे इन खैरपुर बाय द नेम ऑफ द स्किल्स अकेडमी खैरपुर. सो हुन में नौजवान असां वटि काफ़ी अचनि था. उन वटि पहिरियां त असां टाइम स्पेंड कंदा आहियूं. टाइम स्पेंड करे उन्हनि खे करणु ॾींदा आहियूं जेको करणु चाहिनि. पोइ एट द सेम टाइम असां असेस कंदा रहंदा आहियूं. सो पर्सनल डेवलपमेंट जो पहिरियों आगाज़ ई असेसमेंट खां आहे. सो असेसमेंट थी वञे उन खां पोइ तव्हां उन्हनि खे उन्हनि जी उन सां वेही करे उन्हनि खे डायरेक्ट कयो. डायरेक्शन लाइ हाणे टूल्स मौजूदु आहिनि दुनिया भर में. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी, स्टैनफर्ड, हार्वर्ड, इहे जेके आहिनि इहे टूल्स इस्तेमालु कंदा आहिनि त हिकु नौजवान जेको अचे थो उनखे असेस कीअं कजे. असेस करण खां पोइ उनखे कहिड़ी तरह कहिड़ी फील्ड में डायरेक्ट कजे जो उहो डायरेक्ट थियनि. ऐं साइंटिफिक रिसर्च बेस्ड टेस्ट मौजूदु आहिनि. सो असां टेस्ट कराईंदा आहियूं. उहो टेस्ट में उहा असेसमेंट निकिरी ईंदी आहे त सजाद सुहाग साहिबु जेको आहे उनजो हे स्किल सेट आहे, उन में हे एबिलिटीज़ आहिनि ऐं उन एबिलिटीज़ ऐं स्किल सेट जे बेसिस ते हुन जे लाइ हे करियर्स दुनिया में मौजूदु आहिनि. सो उहो वेही करे पाण ॿुधाए त यार मां हे करे सघां थो बेस्ड ऑन द टेस्ट, साइंटिफिकली प्रूवन टेस्ट. एंड ऑब्वियसली एट द सेम टाइम हिकिड़ो कंड्यूसिव इन्वायरमेंट. सो कंड्यूसिव इन्वायरमेंट जॾहिं हूंदो आहे न त नौजवान पाण जेको आहे सो खुलंदो आहे. वंस अगरि टीचर जेको आहे मोहबत करणु शुरू करे न स्टूडेंट सां, स्टूडेंट जा कलर ॾिसो कहिड़ा था. दैट्स व्हाट वी डू. एग्जैक्टली ज़बरदस्त. सिर्फ़ु खैरपुर में था इनिशियली खैरपुर मां स्टार्ट किया बट प्लान इंशाल्लाह सखर, शिकारपुर, लाड़काना. द विजन इज ब्रॉड. दादू एब्सोल्युटली द विजन इज ब्रॉड सर. बिल्कुल बिकॉज मूंखे लॻे थो जेको मुंहिंजो व्हाट माय फाइंडिंग्स आर कि कराची में काफ़ी कुझु थी रहियो आहे बट हे बि थियणु घुरिजे अञा बि. बट वंस यू लीव कराची, हैदराबाद, टैलेंट बेतहाशा मौजूदु आहे. जस्ट लाइक जीअं तव्हां ॻाल्हि कई त दुनिया में तव्हां कराची में बि आहे लीडरशिप स्कूल्स आहिनि हुते जीअं सम्झाइनि था ॿुधाइनि था सम्झनि था. दिस काइंड ऑफ दैट जस्ट लाइक सजा साहिबु जेको मां तव्हां ॻाल्हि कई जीअं स्कूल मां सिखियो आहे अहिड़ी तरह जो स्कूल हाणे मां उतां स्टार्ट कयो बिकॉज मां हाणे चाहियां थो त मां कॉन्ट्रीब्यूट कयां. व्हाट आई नो इट्स माई रिस्पॉन्सिबिलिटी. आई गो बैक ऐं कॉन्ट्रीब्यूट कयां पंहिंजी नौजवाननि खे सेखारणु जेको मां सिखी सघियो आहियां ऐं जेको मां अॻिते उनखे सेखारे सघां. उन लाइ नौजवान वटि पैसा हुजनि, टाइम हुजे या क्यूरियोसिटी हुजे. टई शयूं आई थिंक. पैसा कम्स नेक्स्ट, क्यूरियोसिटी कम्स फर्स्ट. सो असां जेके बि एडमिशन हुते ॾींदा आहियूं न असां चवंदा आहियूं वाई आर यू हंग्री, बुखायल आहीं. If you are hungry, then we will give you admission. पैसो अथे न थिए that's secondary. अगरि हंगर आहे only then can you be admitted. हंगर ई न आहे ऐं तूं आयो आहे यार मां बसि बिकॉज टाइम किल करणु आयो आहियां that's that. उनखे बि असां ऑब्वियसली हाणे ज़ाहिर आहे हुनजो थी सघे थो ज़हन कंहिं जॻह ते डाइवर्टेड हुजे, ख़राबु हुजे या जेको बि करप्टेड हुजे या कंहिं बि करप्टेड आई मीन के यार नौजवान हाणे इलाही शयुनि में इन्वॉल्व न टिकटॉक एंड ऑल दैट सोशल मीडिया जेको नेगेटिव यूज़ थिए थो. पॉजिटिव यूज़ बि आहिनि हर शइ जो बट मोस्टली नौजवान बिकॉज उन्हनि खे गाइडेंस न आहे न, डायरेक्शन न आहे, कुझु करण लाइ आहे न त ज़ाहिर आहे उनखे नेगेटिवली यूज़ कंदा. हिकु ॻाल्हि आहे असांखे मां सभिनी खे क्रिटिसाइज़ पंहिंजी जाइ ते असां वटि नौजवान वटि पोटेंशियल आहे तमामु घणो. टिकटॉक ते बि करण लाइ जेको कुझु बि करे पियो वट एवर पर सुठो करे पियो मां हुनखे पॉज़िटिव वठंदो आहियां. एटलीस्ट उन एफर्ट कयो आहे, उन पंहिंजे हुतां खौल मां निकितो आहे, कुझु करण जी कोशिशि कयो आहे, उन में कॉन्फिडेंस आयो आहे, दुनिया खे ॾेखारे थो, ॿुधाए थो. उहा हेजिटेशन, उहा शाय, उहा बिल्कुलु ख़तमु आहे. निकितो आहे, उभरियो आहे, करणु चाहे थो. फेयर इनफ. हाणे नेक्स्ट छा आहे उनखे पाथ खपे इनखे टेक ऑफ करण लाइ. उहो कीअं कजे? आई थिंक अहिड़ा इदारा खुलणु घुरिजनि, अहिड़ा नौजवान जेके फॉर एग्ज़ाम्पल मां हाणे वञा थो कॉन्ट्रीब्यूट कयां थो, मां इंटरेक्ट कंदो आहियां त मां गाइड कंदो आहियां. सो अगेन तव्हां यू आर राइट, टिकटॉक हुजणु घुरिजे, हर सोशल मीडिया जो पॉज़िटिव यूज़ बि आहे, उन खौल मां निकितो बि आहे. बट आई थिंक लाइफ आहे न इट्स लाइक अ व्हील. सो उन व्हील जा काफ़ी हिसा आहिनि. सो उन काफ़ी व्हील जे हिसनि मां अगरि को बि हिसो घटि थिए थो त व्हील जो जेका अलाइनमेंट आहे उहा ठीकु नथी रहे. सो उन व्हील खे बैलेंस करिणो आहे. टिकटॉक इज़ गुड, Facebook is good, Twitter is good, but only that is not good. That is not. Yes. So उनखे बैलेंस करिणो आहे. सर उहो बैलेंस थी वञे नौजवान खे. सो असां उहो बैलेंस करणु सेखारींदा. बैलेंस ईंदो हमेशह फोकस में ऐं फोकस तॾहिं क्रिएट थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे पाण सां टाइम स्पेंड करे ऐं इहो कोशिशि कंदो की यार मूंखे अॻिते वधिणो आहे, हाणे मां छा कयां. ऐं उहो तव्हांखे उहो ई ॿुधाए सघे थो जेको मेंटोर उन प्रोसेस मां गुज़री आयो आहे. उहो न ॿुधाईंदो जेको पाण बिकॉज जंहिंजो एक्सपोजर ई न आहे. उहो तव्हांखे छा गाइड कंदो यार मूंखे अॻिते छा कीअं करिणो आहे, कीअं वधिणो आहे. बिल्कुलु ईअं आहे. अच्छा हाणे अचूं था जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां वटि कहिड़ियूं शयूं हिते आहिनि नौजवान खे ख़बर त आहे, ॿाहिरि हिकिड़ी वॾी दुनिया पई आहे जेका हुन में मुंतज़र आहे, इंतज़ार पई करे.
असांखे ख़बर ई न आहे असां में क्वालिटीज़ बि आहिनि उनखे कीअं मतिलबु उभारजे इन जे लाइ तव्हां वटि छा I think top notch networks मौजूदु आहिनि. नंबर 1 is LinkedIn. LinkedIn में तव्हां दुनिया में माण्हू सां कनेक्ट करे सघो था. LinkedIn जेको हिकिड़ो सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे उहो स्पेसिफिकली आहे इन लाइ त तव्हां में टैलेंट आहे, वी हैव अपॉर्चुनिटी. सो अपॉर्चुनिटी वारा वेठा आहिनि, ॾियण वारा, मौक़ा ॾियण वारा, ऐं टैलेंट जेको आहे असांजा यंगस्टर्स जेके आहिनि. सो हाणे इहो आहे न टैलेंट ॻोल्हे थो त अपॉर्चुनिटीज़ किथे आहिनि, ऐं अपॉर्चुनिटी ॾियण वारा जेके आहिनि उहे ॻोल्हनि था टैलेंट किथे आहे. सो द लिंक्डइन जेको आहे न प्लेटफॉर्म उहो ब्रिज कंदो आहे तव्हांखे ॿिन्ही खे. हा, उन में हाणे ज़ाहिर आहे स्किल सेट खपे त हिकिड़े माण्हू सां ॿाहिरि अपॉर्चुनिटी ग्रैब करणु हुन सां कनेक्ट कीअं करिणो आहे. सो कनेक्ट करण लाइ ऑब्वियसली तव्हां में कम्युनिकेशन स्किल्स हुजणु घुरिजनि, विच अगेन आई वुड से जेको स्किल सेट जंहिं वटि स्किल्स हूंदा न सजाद साहिबु, सवाल ई न आहे उहो बुख मरे किथे. स्किल्स में मुराद छा छा आहे, कहिड़ा कहिड़ा स्किल्स आहिनि जेके आई थिंक राइटिंग स्किल्स, स्पीकिंग स्किल्स, लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स, टेक्निकल नाउ दीज डेज टेक्निकल स्किल्स नंबर 1 आई वुड से. छो जो हाणे अॼुकल्ह फ्रीलांसिंग एतिरी वधी वई आहे, सो तव्हां घर वेठे काफ़ी पैसा कमाए सघो था वंस तव्हां में उहो स्किल अचणु. सो अगेन टेक्निकल स्किल में अगरि खोलींदो त डिजिटल तमामु वॾो आहे. सो यूट्यूब हलाइणु अचणु घुरिजे. ऐं यूट्यूब में पे था असां फॉर एग्ज़ाम्पल फ्रीलांसिंग अॼुकल्ह थिए थी पई, भई तव्हांखे फ़ोटोशॉप अचे थो, यू एडिट, तव्हां कोई क्लिप एडिट करे सघो था, तव्हां कोई ग्राफिक कोई क्रिएट करे सघो था, तव्हां कोई कंहिं कंपनी जो लोगो ठाहे सघो था. सो सजाद सुहाग साहब वेठो आहे यूनाइटेड स्टेट्स में, कंपनी आहे, उहो चए थो मूंखे लोगो खपे ऐं कलाक में खपे. उहो फ्रीलांस वेबसाइट्स ते अप कंदो, आई एम लुकिंग फॉर समबडी हू कैन डू इट. ऐं उहो सर सीरियसली मां तव्हांखे ॿुधायां 5, 8, 10, 15 मिंटनि जी कहाणी आहे. अगरि नौजवान उहो स्किल सिखी वठे, उन्हनि खे मिनिमम $10 त मिलंदा ई मिलंदा. अगर वो 5 मिनट में कम करे, 10 मिनट में करे, 15 करे, 10 इज़ स्टार्टिंग, $10 एंड वो वञी करे $100 ताईं पहुचंदो. आई मेट दिस इंडिविजुअल, प्रियालो जो हुयो, उन हिते कमु कयो पेट्रोलियम इंजीनियरिंग, बिकॉज पेट्रोलियम जूं जॉब्स घटि आहिनि. उन जेको आहे हिते कमु करे इहो डिजिटल स्किल सिखिया. उन सिखियो त यार हे जेको कमु हमरा असां कराए थो इहो त पाण वठे थो ऐं असांखां वरी जेको ऑनलाइन कराए थो. हाणे हुन नौजवान प्रियालो में 2-3 साल में स्टूडियो खोलियो आहे. ही शोड मी हिज अर्निंग्स, ऑनलाइन जेके अर्निंग करे थो. सजाद साहब इन विदिन 5 years पेट्रोलियम इंजीनियरिंग बिल्कुलु जॉबलेस वेठो, हिते अची थोरो टाइम स्पेंड कयईं. हाणे उहो अराउंड 50 lakhs पर ईयर कमाए थो. ऐं उते हुन छा कयो आहे, उन नौजवान एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी क्रिएट करे छॾियूं आहिनि प्रियालो जे नौजवाननि लाइ. ज़बरदस्त. सो हिकिड़ो त पाण सिखियो ऐं पोइ सॼे ॻोठ खे हाणे स्टूडियो क्रिएट करे वेठो आहे. एंड विच इज़ गुड. उनखे छा खपे, ओनली ही नीडेड 2 things, विलिंगनेस, कोई ॻाल्हि हंगर आहे केतिरी आहे, एंड इंटरनेट कनेक्शन. दैट्स इट. हा, ऐं हाणे इंटरनेट कनेक्शन तव्हां वटि जॾहिं 4G आहे, 5G जी ॻाल्हि हले थी, ॾिसूं छा, पर तव्हां उन में शामिल आहियो, यू आर इन इट, यू आर इन द गेम. ठीकु आहे, पर हाणे डिपेंड करे थो तव्हां छा था परफॉर्म कयो, कीअं था परफॉर्म कयो, कीअं तव्हांजी शॉट्स छा आहिनि, तव्हांजा मतिलबु केतिरा सीरियस आहे पंहिंजे पाण सां. ऐं असांखे ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि, ॾाढो ज़बरदस्त मूंखे मज़ो पियो अचे सिखणु वटां तव्हां वटां. हिकिड़ो नौजवान जेको इंटरमीडिएट करे वेठो आहे, ठीकु आहे, उहो ग्रेजुएशन असां वटि, तव्हांखे त ख़बर आहे त ग्रेजुएशन असां वटि प्राइवेट घणी थींदी आहे हुते, या रेगुलर कॉलेजिस में, पर वञण खां कुझु कोन्हे का. उनजी एक्चुअल जेका डिग्री आहे, एक्चुअल डिग्री उहा आहे 9 पढ़ियल, 8 पास. सही. 9-10 में हू कॉपी करणु शुरू करे थो. पाण चऊं था रियलिटीज़ ते न, हींअर असां 8 दर्जा पास आहियूं, 9 दर्जो पढ़ियल आहियूं, ऐं उन खां पोइ असांजो प्राइवेट प्रैक्टिसिस में जेके डिग्रीज़ आहिनि, 9th में हुन कॉपी कराई, हुन फलाणो करायो, हुन करायो, इंटर फर्स्ट ईयर बस ईअं केसीं, ग्रेजुएशन में केसीं. त एक्चुअल असांजी तालीम 8 पास, 9 पढ़ियल आहियूं. पाण छा कयूं, कीअं कयूं? इन जो जवाबु ज़बरदस्त जवाबु हूंदो त असां वटि जेका एजुकेशन जी क्वालिटी आहे, या असां वटि जेके डिग्रीज़ आहिनि स्पेशली, असां वरी हा मञंदा आहियूं. मुंहिंजो पुटु आहे साईं ग्रेजुएट आहे, मास्टर्स आहे, साईं मां मास्टर्स कयो, अलाए कहिड़ी डिग्री मूं वटि आहे ऐं मूंखे नौकिरी नथी मिले. एक्चुअल असां वटि जेका पढ़ाई थियल आहे न, प्राइमरी स्कूलनि जी, या ओवरऑल जेका ॻाल्हि कयूं, जेका हक़ीक़त ते घणे क़दुरु मबनी आहे, कुझु परसेंट त सही पढ़िया आहिनि, 50% भला 50% ते आऊं चवां त असां पहिरें खां 8 दर्जे ताईं त इम्तिहान ई पास थियासीं, 9 दर्जे ताईं त पढ़ियासीं, पर 9 दर्जे जो इम्तिहान ॾिनोसीं कॉपी क्राइम करे, ऐं पोइ असां उहो मैट्रिक जो सर्टिफिकेट वरितो हुजे, या इंटरमीडिएट या ग्रेजुएशन. पर के अहिड़ा शागिर्द जंहिं बिल्कुलु प्रॉपर तालीम हासिलु कई आहे,
उन्हनि जो चमकण जो अंदाज़ डिफरेंट आहे. वधीक असांखे ॿुधाईंदो त असांजो साक़िब, त साक़िब इहो ॿुधाए त असांखे साक़िब ईअं आहे न, असां ईअं पढ़ियो बिल्कुलु सही सजाद साहब, बिल्कुलु. मूंखे बि चॉइस हुई 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर में कॉपी कयां, न कयमि. इन करे न कयमि बिकॉज़ हिकिड़ो जेको उस्ताद मूंखे पढ़ाईंदो हुयो, उस्ताद संवारींदो आहे न, कैरेक्टर बिल्डिंग कंदो आहे. उस्ताद आहे उहो जेको असल में तव्हांजो कैरेक्टर बिल्ड करे. सो कैरेक्टर बिल्ड कयो, उन उहो कंदो रहंदो हुयो, ड्रिलिंग कंदो रहंदो हो ज़हन में. अगरि तूं हाणे कई, अचण वारो वक़्तु तूं डिपेंडेंट हूंदे हमेशह. अगरि हाणे न कई, अचण वारे वक़्त में इंडिपेंडेंट थी वेंदे. बिकॉज़ इंडिपेंडेंट तॾहिं थींदो आहे माण्हू जॾहिं तव्हां अचण वारे वक़्त में स्किल्स सिखंदा. बिकॉज़ चवंदा आहिनि त स्किल्स आर फ्रीडम. स्किल्स तव्हांखे आज़ादु करे छॾींदा उन चंगुल मां. सो यू नो लॉन्गर इन द जेल. अदरवाइज़ जेके नौजवान ॾिसो था अॼुकल्ह, छा कयूं सही, हाणे असांखे सम्झ में नथो अचे बिकॉज़ स्किल सेट ई न आहे न. तंहिंजे करे यू आर इन अ प्रिज़न. तव्हां हिकिड़े जेल में आहियो. हाणे आज़ादु थियण लाइ तव्हांखे स्किल्स खपनि न, रिज़ल्ट खपे न. सर सक्सेसफुल थियणो आहे, रिज़ल्ट खपे, त तव्हांखे 3 शयूं खपनि. नंबर 1 इज़ नॉलेज, नंबर 2 इज़ स्किल्स, एंड नंबर 3 विच इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट, एटीट्यूड. अगर एटीट्यूड बेहतर आहे, स्किल सेट आहे, नॉलेज आहे, देन यू कैन डू वंडर्स. दुनिया में सभु कुझु करे सघो था. सभिनि खां इन में इंपॉर्टेंट आहे एटीट्यूड. एटीट्यूड हिते हूंदो आहे, द वे यू थिंक. ऐं जॾहिं तव्हां हुनखे एक्ट आउट कंदा उहो बिहेवियर थी वेंदो आहे. सो फॉर एग्ज़ाम्पल अगरि मां हिते सुस्त आहियां त तव्हांखे मां हींअर शो में बि सुस्त लॻंदो. अगरि मां हिते कॉन्फिडेंट आहियां, कॉन्फिडेंस आहे मूंखे, त मां तव्हांखे शो में बि कॉन्फिडेंस ॻाल्हाईंदे नज़र ईंदुमि. सो सर अॼुकल्ह जेको आहे न, नॉलेज त हासिलु हाणे त इंटरनेट खुली पई आहे, वैराइटी ऑफ सोर्सिस आहिनि. तव्हां बसि उहो दिलि खपे त यार करिणो आहे कुझु. ऐं उन खां पोइ गॾु गॾु स्किल सेट. ऐं स्किल सेट अची वियो आहे तव्हां में. हाणे अगरि एटीट्यूड सुठो आहे त तव्हांखे रिज़ल्ट बि पॉज़िटिव मिलंदो. अगरि थोरो शामिलु कयूंसि उन में जेकॾहिं टाइम मैनेजमेंट बि अची वञे त एब्सोल्युटली टाइम मैनेजमेंट. सो एटीट्यूड इज़ ऑल्सो टाइम मैनेजमेंट. सो एटीट्यूड इहो आहे त मूंखे टाइम ते उथिणो आहे सुबुह जो, ऐं पंहिंजो बिस्तरो जेको आहे उहो खणी करे साफ़ बि पाण ई करिणो आहे, उनखे सेट बि पाण करिणो आहे. लीडरशिप जी सभिनि खां चवंदा आहिनि क्वालिटीज़, पंहिंजो कमु पाण कयो. सो नंबर 1 इज़ दिस सर, येस यू आर राइट. टाइम मैनेजमेंट उहा उनजी बि काफ़ी टेक्निक्स आहिनि हुनजे थ्रू माण्हू टाइम मैनेज करे सघनि था. सो अगरि एटीट्यूड अॻिते वधण वारो न आहे, बसि सिर्फ़ु सुम्हण वारो आहे, सुता उथी जाग वारो हुजे न, त अञा त जेको आहे सो माण्हू सम्झ ई न पए. सो एटीट्यूड अगरि नेगेटिव आहे न सर, इहो टीचर में बि हुजे, स्टूडेंट में बि हुजे, या पेरेंट में हुजे, कंहिंमें बि हुजे, उनजो रिज़ल्ट हमेशह नेगेटिव हूंदो अथव. भले केतिरो बि स्किल सेट हुजेसि, भले केतिरी नॉलेज छो न हुजेसि, उन उस्ताद जे बारे में हमेशह जेको स्टूडेंट चवंदो आहे पढ़ायो त सुठो हुयईं, स्किल बि सुठो हुयसि, पर एटीट्यूड अहिड़ो हो जो सभु अंडराई साड़े छॾींदो. यादि रहंदा आहिनि एब्सोल्युटली. पर अगरि उस्ताद में नॉलेज सुठी हुजे, स्किल सेट सुठो हुजेसि, ऐं एटीट्यूड उहो हुजेसि न, यार अच सजाद साहब, अच साक़िब साहब, वे मां तोखे सेखारियो तोखे छा नथो अचे, उन उस्ताद खे हमेशह स्टूडेंट यादि रखंदो आहे. अहिड़ा टीचर्स अॼुकल्ह जे दौर में तमामु घटि आहिनि, हुजणु घुरिजनि. सो एटीट्यूड इट्स व्हाट मेक्स और ब्रेक्स द पर्सनैलिटी. ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त. साक़िब न्यास ख़ासि खेली, सची ॻाल्हि आहे त अहिड़ा नौजवाननि जंहिंसां प्रोग्राम करे ख़ुशी थिए थी, मज़ो अचे थो, ऐं सिखणु वटां मिले थो, ऐं सिखण जा दरवाज़ा न खुलियल हुजनि. उहा जेका कड़ो आहे न, उहो असांजे अंदरि में आहे सिखण जो. जेकॾहिं असां कड़े खे थोरो लाइ खोलींदासीं त घणियूं शयूं अंदरि ईंदियूं. उहा इजाज़त ॾियणी पवंदी, सिखणो पवंदो, ऐं घणो कुझु सिखूं पिया अॼु असां साक़िब वटां. अच्छा साक़िब, असां वटि घणो कुझु सेखारियो वञे थो. कैरेक्टर बिल्डिंग आहे, पैसा कमाइजांइ, घर वठिणो अथई, गाॾी वठिणी अथई, ठीकु आहे. कॉम्पिटिशन में इहो आहे असां वटि अॼुकल्ह जे दौर में. मटीरियल शयुनि जे लाइ घणो कुझु सम्झायो थो वञे, सिखायो थो वञे. ऐं इवन असांजा यंगस्टर्स बि इहो था सिखनि त मूंखे कैरेक्टर पासे ते जेके बि असांजा जेके लवाज़मात सदियुनि खां हलंदा आहिनि, जीअं तव्हां छा साईं पढ़ो था सभु शयूं, पर मूंखे मटीरियल शयुनि जे पोयां पढ़णो आहे. इनखे कहिड़े तरीक़े सां उभारिजे, इंसानियत बि हुजे, ऐं उन सां गॾोगॾु जेका ज़ाहिर दुनियादारी आहे उनखे बि माण्हू पाण सां गॾु रखे. त इहो कीअं कजे? असांखे पंहिंजो बाबा ॿुधाईंदो आहे, पंहिंजो मुंहिंजो चाचो आहे, हींअर प्रोग्राम ज़रूरु ख़ैरपुर मां ॾिसी रहियो हूंदो. असांजे दौर उन्हनि जे दौर में पढ़ायो वेंदो सिविक सेंस, कैरेक्टर बिल्डिंग, एथिक्स. असांजे करिकुलम मां हाणे उहो माइनस करे छॾियो अथऊं. सो एथिक्स या सिविक सेंस या कैरेक्टर बिल्डिंग या ॿिए कंहिंखे इज़त कीअं ॾियणी आहे. सो फॉर एग्ज़ाम्पल हाणे आबदा परवीन ऐं तव्हां नसीबुल्लाह जो ॾिठी हूंदी त केॾी छा त ह्यूमिलिटी आबदा परवीन में झुकी करे मिले थी, छा नसीबुल्लाह ॾिए थी त मां सर उहा थींदी आहे. ॿ इंस्टीट्यूशन्स आहिनि, हिकिड़ो आहे तव्हांजो घरु, ॿियो आहे तव्हांजी दर्सगाह, नेक्स्ट इज़ योर
तालीमी इदारो जिते तव्हां एजुकेशन हासिलु करणो त स्कूल खां ॻाल्हि थींदो आहे. सो उहा कैरेक्टर बिल्डिंग सर एम्बेड ई कोन्हे थियल हाणे करिकुलम में. सो जेकॾहिं न उहा करिकुलम में एम्बेड थिए, जेको ॿार जो ज़हन आहे न उहो कचो आहे. अगरि इनिशियल अर्ली स्टेजिस ऑफ हिज़ लाइफ, हिज़ करियर, हिज़ एजुकेशन अगरि हुनखे ड्रिलिंग कई वञे, सेखारियो वञे त हिकिड़ी इज़त छा हूंदी आहे ऐं मटीरियल जी अहमियत न हूंदी आहे. जेका अहमियत हूंदी आहे घणी उहा कैरेक्टर जी हूंदी आहे, बिकॉज मटीरियल त अचिणो वञिणो आहे न. इहो अॼुकल्ह कोई सेखारे नथो. वॉट यू गेट एट द एंड ऑफ द डे, जॾहिं तव्हां हितां वेंदो दुनिया छॾे त छा खणी वेंदो? नथिंग. यू विल गेट नथिंग. उहो ई जेको आहे तव्हांजो डस्ट, चवंदा आहिनि न डस्ट विल रिड्यूस टू डस्ट. मिटी में जेको आहे सो मिली वेंदी. सो सर नंबर वन आई थिंक करिकुलम में इम्बेड करणु घुरिजे इहा शइ. बिकॉज करिकुलम इम्बेड न हूंदी त ॿारु जेको पढ़े थो उहो छा सिखंदो. एट द सेम टाइम करिकुलम इम्बेड हुजे त घर में बि हुनजो वरी सिंक हुजे. सो जेको पढ़ी अचे ॿारु घर में बि वरी उहो सिखे. सो फॉर एग्ज़ाम्पल ॿारु कैरेक्टर अगरि बिल्डिंग करणी आहे त पीउ पुट खे इहो न चए त ॿाहिरि खीर वारे खे चए त बाबू न वेठो आहे घर में अंदरि. उनखे इहो चए, बिकॉज इहो टीच था कयो न हाउ टू लाई. कूड़ कीअं तव्हां त वेठो आहे था चओ, माण्हू त क़ुर शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे दरवाज़ो न चईसि त कोन्हे को. एब्सोल्युटली. सो उते ई सर डिस्कनेक्ट आहे. सो पीउ माउ जो वॾो रोल आहे कैरेक्टर बिल्डिंग में. बिकॉज अगरि उहे मटीरियल न आहिनि न सर, जेको ॿारु आहे न उहो बि मटीरियलिस्टिक, उनजा चांसिस प्रोबेबिलिटी घटि आहे उहो मटीरियल दुनिया खे एतिरो पसंदि करे. मटीरियल इज़ इम्पॉर्टेंट. ईअं न आहे त मनी इम्पॉर्टेंट न आहे. मनी इज़ वेरी इम्पॉर्टेंट. बट नॉट द ओनली थिंग. इंसानियत बि हुजे. सिर्फ़ु तव्हां माण्हुनि खे इस्तेमालु कयो, शयुनि सां प्यारु कयो, ईअं न हुजे. शयुनि खे इस्तेमालु कबो पर माण्हुनि सां प्यारु कबो. एब्सोल्युटली माण्हुनि सां प्यारु कबो. उहे शयूं आहिनि जेके सिखण. सो उस्ताद, टीचर्स ऐं अहिड़ा फ्रेंड्स ऐं अहिड़ा वालिदैन उनजो मिली करे किरदार. A man is known by the company he keeps. बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं. अच्छा साकिब, ॿी ॻाल्हि असां अचूं था कॉन्फिडेंस ते. कॉन्फिडेंस बिल्डिंग में किथे किथे असां वटि लैक्स आहिनि. पाण सम्झो था त असां वटि नौजवाननि में हा ऑब्वियसली आई थिंक जॾहिं उन्हनि खे धुतकारियो थो वञे. किथां खां वठी कॉन्फिडेंस ॾियण जी ज़रूरत आहे? मुंहिंजो नंढो आहे, ही इज़ 5 years old. हाणे मां हुनखे ख़्यालु रखंदो आहे पर शयूं करणु ॾींदो आहियां. अच्छा. फॉर एग्ज़ाम्पल ॾाकण ते चढ़ंदो आहे, पोयां ख़्यालु रखंदो आहे, इहो न चवंदो आहे सिर्फ़ु किरी पवंदे. सही. बिकॉज जॾहिं उहो किरी पवण वारो, जॾहिं उहो ड्रिलिंग कंदा न उहो कॉन्सेप्ट ॾींदो आहे त ॿारु थोरो ड्रिलणु शुरू थींदो आहे. तव्हां ॿार जी केयर कयो फ्रॉम द वेरी बिगिनिंग जी ॻाल्हि थिए हले थी. सो ॿार खे उनजी पोयां ख़्यालु रखो पर करणु ॾियो हुनखे. लेट देम डू इट, लेट देम एक्सपेरिमेंट. ॿारु छा आहे, ॿारु हमेशह तव्हां ॾिसंदव एक्सपेरिमेंट कंदो रहंदो. असां छा कंदा आहियूं एज़ अ पेरेंट, उनखे एक्सपेरिमेंट करण खां रोकंदा आहियूं. सो जेको फियर आहे उनजी उहो इंस्टिल कंदा आहियूं फ्रॉम द वेरी बिगिनिंग. असां पंहिंजा ख़ौफ़ उन में ॾिसंदा आहियूं. एब्सोल्युटली. सो जेकॾहिं सुम्हंदो न चवंदा आहियूं त उहो अचई थो फलाणो बिलो. सही. या फलाणो उहो खाई छॾींदो. दिस इज़ नॉट ओके. सो अगरि ॿार खे शुरू में ई इहो कॉन्सेप्ट ॾिनो वेंदो, सजाद साहब नाउ द साइकोलॉजी या पूरी दुनिया में हाणे रिसर्च थी चुकियूं आहिनि, अगरि इंस्टिल थी वियो फियर फ्रॉम द वेरी बिगिनिंग, उहो ॿारु अॻिते हली करे जेको आहे सो पोइ हर शइ खां डिॼंदो रहंदो, अॻिते क़दम वठण खां डिॼंदो. फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजी भेण आहे न, हाणे बि हुनखे लॻंदो आहे 4 दीवारूं जेके आहिनि उन में जिन आहिनि. ऐं राति जो उथणु वेंदी आहे पाणी पीअण, तो या त पंहिंजे हस्बैंड खे चवंदी आहे या त को हुनखे चवंदी आहे मूंखे यार थोरी त बीह त मां पाणी पीआं. उहो इंस्टिल जेको फियर हो घर में कयो हो, शुरूआति में कयो हो. उहो ॿारु जॾहिं अॻिते अचे थो लाइफ में, करियर में, त उहो फियर, बिकॉज़ असांजे माइंड जा ॿ हिसा आहिनि न, सबकॉन्शियस, कॉन्शियस. सबकॉन्शियस खे ख़बर न हूंदी आहे त ग़लति छा आहे सही छा आहे, उहो स्टोर कंदो वेंदो मेमोरी कार्ड वांगुरु. सो उहो कॉन्शियस में तॾहिं ईंदो आहे जॾहिं तव्हां ऑब्वियसली कुझु शइ करणु लॻंदा हो. सो इहे सबकॉन्शियस ॿारनि खे असां फ्रॉम द वेरी बिगिनिंग कुझु बि कयो तव्हांजो इनसाइड आउट थींदो, जेको तव्हांजे इनसाइड में आहे. सो उहो सबकॉन्शियस में रहंदी आहे. सो जॾहिं ॿारु वॾो थींदो आहे न, पोइ हुनजे कॉन्शियस लेवल में उहा शइ ईंदी आहे ऐं पोइ न करे सघंदो हूंदो आहे, उहो फियर हूंदो आहे. पोइ हुनखे हाणे त ख़ैर टोड़े सघिजे थो हुनखे बि. सो हुन सबकॉन्शियस में वञी करे हाणे त प्रैक्टिस अहिड़ियूं अची वियूं आहिनि, उनखे अनलॉक करे हुनखे टोड़े सघे थो ताकी उहो ॿारु इहो दिस इज़ वॉट वी आर डूइंग इन खैरपुर, इन सखर इंशाल्लाह पूरे सिंध में करण जो इरादो आहे. त नौजवान खे उहो कॉन्फिडेंस ॾिजे दैट यू कैन डू इट, यू कैन डू एनीथिंग इन लाइफ प्रोवाइडेड क्यूरियोसिटी हुजे, अॻिते वधण जो तजस्सुस. अच्छा हाणे अचूं था साकिब, लैंग्वेज स्किल्स केतिरो इम्पॉर्टेंट आहे? वेरी वेरी इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट. फॉर एग्ज़ाम्पल लैंग्वेज, सो असां जेको हाणे कोर्स करायूं पिया उहो त स्पोकन इंग्लिश एंड पर्सनल डेवलपमेंट आहे. असां सम्झूं था अंग्रेज़ी जेका आहे उहा बिकॉज़ इंटरनेशनल लैंग्वेज आहे, तव्हां दुनिया जे माण्हुनि सां कम्युनिकेट कयो था, तव्हां हिते अची कम्युनिकेट कयो था, तव्हांजा बुक्स काफ़ी अंग्रेज़ी में आहिनि. कम्युनिकेशन लैंग्वेज सिखणु वेरी इंपॉर्टेंट ऐं हुनजी डिलीवरी तमामु वॾी इंपॉर्टेंट आहे. सो
हाणे त काफ़ी सजाद साहब ईज़ी बि थी वियो आहे बिकॉज टेक्नोलॉजी जो दौर आहे टेक्नोलॉजी त बिल्कुलु ईअं इट्स वेरी ईज़ी तव्हां इंटरनेट ते वेही करे हार्वर्ड जे प्रोफेसर खां ॾिसण में ऐं करण में वरी फ़र्क़ु त आहे न ऐं ॾिसंदो रहां प्रैक्टिकल न हुजां प्रैक्टिस में न हुजां प्रैक्टिस कयईं न ऐं सम्झी वञा सभु शयूं कयां वरी अखज़ इहो कयां त ठीकु आहे मां फॉर एग्ज़ाम्पल साहिब अंग्रेज़ी आहे असां में हींअर इन में बि फियर अथव मां ॻाल्हाईंदुमि त मां जज थींदुमि यार मां ॻाल्हायां हे मां जुमिलो अलाए कीअं ॻाल्हायो बिल्कुलु परवाह न करणी असांजे स्टूडेंट्स खे इहो चवंदा बिल्कुलु परवाह न करणी साम्हूं वारो छा थो चए वाई बिकॉज इंग्लिश इज़ नॉट योर लैंग्वेज यू आर लर्निंग इट तव्हां हिनखे सिखी रहिया आहियो सुठी ॻाल्हि हिकिड़ी मॉर्निंग शो में हिकिड़ो अंग्रेज़ आयो कंहिं चैनल ते मां हुनजी ॻाल्हि ॿुधी सो हुन खां पुछे पई हिकिड़ी ख़ातून होस्ट त तव्हां उर्दू कीअं था ॻाल्हायो तव्हां आप इसकी टांगे में तोड़ देते आप इसके सब कुछ तोड़ देते हैं ॾाढो ख़ूबसूरत जवाब जॉर्ज फुल्टन हुन एॾो ख़ूबसूरत जवाबु ॾिनो हुन सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो चयो हुन चयो त इंग्लिश उर्दू इज़ नॉट माई लैंग्वेज आई एम लर्निंग इट सेम सिमिलरली इंग्लिश इज़ नॉट आवर लैंग्वेज असां में कैपेबिलिटी आहे जो असां ॻाल्हायूं था तव्हां उते वञो ॿाहिरि वञो वेस्ट में वञो तो हैरान थींदा आहिनि त तव्हांखे शाबस आहे तव्हां असांजी ॿोली असां त मोहताज आहियूं असांखे हिकिड़ी ॿोली थी अचे तव्हां त केतिरा ज़बरदस्त आहिनि ऐं असां त वरी आउं चवंदो आहियां त ख़ुशनसीबु आहियां ऐं पाकिस्तान में रहां त एटलीस्ट मूंखे 4-5 ॿोलियूं अचनि थियूं छाकाणि त उर्दू बि ॻाल्हाए थो वञा ऐं सिंधी बि ॻाल्हाए थो वञा घर में सराइकी ॻाल्हाईंदो आहियां अंग्रेज़ी सम्झी थो वञा थोरो टंगू पहिरियों हे हो कुझु ॿी ॿोली सम्झंदासीं which is okay completely all right बिल्कुलु लैंग्वेज कीअं आहे बिकॉज़ तव्हां अगरि पंहिंजो रिमोट कंट्रोल ॿिए कंहिंजे हथ में ॾींदव न आहे पर लैंग्वेज सिखणु खपे एब्सोल्युटली वेरी वेरी इंपॉर्टेंट सिखणु खपे लाज़मी न आहे त का बि भले अंग्रेज़ी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त इंटरनेशनल लैंग्वेज आहे ठीकु आहे अचे तव्हां फ्रेंच सिखो चाइनीज़ सिखो चाइनीज़ सिखे माण्हू फ्रेंच सिखे हुन सां गॾोगॾु अरबी असां वटि आहे ॾाढो ईज़ी इहे कुझु अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जिन जो असां ते असरु आहे चाइनीज़ जो आस्ते आस्ते पाण शिशे विशे कंदासीं थोरी देरि में उन खां पोइ अरबी ज़ाहिर आहे असांजे दीन जे हिसाब सां मज़हबी हवाले सां ख़िते में असांजो उथण वेहण असरु आहे बाक़ी हाणे ऑप्शनल आहिनि तव्हां फ्रेंच सिखो तव्हां हुन सां गॾोगॾु ॿियूं ॿोलियूं आहिनि अॼुकल्ह त टर्किश ॿोली ज़बरदस्त ॻाल्हाइनि था असां नौजवान हथु गाज़ी लॻा पिया आहिनि थिया अच्छा कॉन्फिडेंस बि अची वियो कैरेक्टर बिल्डिंग थी वई हाणे अचूं जॉब सर्चिंग ते तव्हां ॻाल्हायूं त लिंक्डइन सां पाण खे कनेक्ट लिंक्डइन काफ़ी वेरी वेरी लाइक हाणे हींअर असल में ट्रेंडिंग इज़ लिंक्डइन बिकॉज सीवी हिकिड़े इदारे में हज़ारे सीवीज़ ईंदियूं आहिनि ऐं उनखे शॉर्टलिस्ट करण वारा चंद माण्हू हूंदा आहिनि सो चंद माण्हू कंहिंजी सीवी सिलेक्ट करे कंहिंजी सीवी सिलेक्ट कंदा उहा अगरि बाई चांस अची वई काई सीवी तव्हांजी अगरि तव्हांजी अची वई त यू कैन बी कॉल्ड फॉर इंटरव्यू अदरवाइज़ जेको हाणे प्लेटफॉर्म आहे उहो लिंक्डइन आहे हर नौजवान जेको ग्रेजुएट करे थो या जो ग्रेजुएशन करे रहियो आहे बैचलर्स मास्टर्स ही नीड्स टू बी और शी नीड्स टू बी प्रेजेंट ऑन लिंक्डइन विद अ हैंडसम प्रोफाइल में छा हूंदो आहे प्रोफाइल में ऑब्वियसली मां उहो ई ॻाल्हि कयमि त तव्हां कुझु न कुझु कंदा रहो जेको कुझु न कुझु कंदा रहंदव न त उहो बि तव्हां हुन में फीड कंदा रहंदव अॼु मां हिते हिन कम्युनिटी में हिन सां गॾु वॉलंटियर कमु कयो इहो जेको कमु आहे न इहो जेको इदारा नौकिरी ॾियण वारा हूंदा आहिनि उहे इन खे वेटेज ॾींदा आहिनि की यार हीउ वांदो न वेठो हुयो हिन कुझु न कुझु कयो पिए हिन रिसर्च कई पिए सो उहो तव्हां लिंक्डइन ते विझंदा रहो लिंक्डइन ते हज़ारे माण्हू हाणे रिक्रूटमेंट जो प्लेटफॉर्म ई उहो आहे उहो रिक्रूटमेंट लाइ उहो ॻोल्हींदा आहिनि त कहिड़ो टैलेंट सो ॾिसो सर हाणे डिजिटल दौरु आहे न उन डिजिटल दौर में लिंक्डइन में पंच कंदा आहिनि त या फलाणे स्किल जो माण्हू मूंखे मिले सो स्किल पंच करे छॾियूं स्किल पंच करे हज़ारे प्रोफाइल हुनजे साम्हूं अची वेंदा बाइफरकेट थी वेंदा बिल्कुलु सो फॉर एग्ज़ाम्पल मूंखे खपे लेट्स से समबडी हू स्पीक सिंधी त मां लिंक्डइन ते वञी लिखंदुमि सिंधी त उहे प्रोफाइल खोलींदा जंहिंजे प्रोफाइल में पंच थियल हूंदो हिन हीअ सिंधी आहे ऐं हिन में हे स्किल्स आहिनि सो बाइफरकेट तव्हां वारी ॻाल्हि थी वेंदो सो उन लाइ आसान हूंदो आहे रिक्रूटर लाइ की यार कहिड़े माण्हू खे जॉब ॾिजे पोइ हुनजो हाणे त तव्हां ज़ूम ते इंटरव्यू हिकिड़ो नौजवान जो ग्रेजुएट करे रहियो आहे या करे थो ही नीड्स टू डू समथिंग और शी नीड्स टू डू बी अप ऑन समथिंग कुझु न कुझु कंदो रहे नंबर 1 वॉलंटियर वर्क नंबर 1 टीचिंग कंदो रहे टीच करे सघे थो असांजी हींअर एमरजेंसी आहे एजुकेशन सिंध में तालीम जी सो आउट ऑफ स्कूल काफ़ी चिल्ड्रन आहिनि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां वञी करे उनखे पढ़ाइणु शुरू कयो फ्रीलांसिंग कयो कुझु न कुझु कंदा रहो एंड एट द सेम टाइम एट द प्लेटफॉर्म यू कैन मेक यूट्यूब वीडियोज़ ठाहियो तव्हां सो इन काफ़ी अहिड़ा खोड़ सारा जेके अपॉर्चुनिटीज़ तव्हां प्रॉब्लम्स आहिनि जेके तव्हां अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करे सघो था ऐं उन थ्रू तव्हांजी सीवी जेका आहे उहा डेवलप थी सघे थी अॻिते हली करे जेकॾहिं नौकिरी करणी आहे त इहे शयूं कमु ईंदियूं जेको करे आया आहियो
हर उहो नौजवान जेको कुझु मतिलबु जेको कुझु करे थो उनखे ई इदारो नौकिरी ॾींदो आहे बिकॉज़ इदारे जो सुवाल पहिरियों इहो ई हूंदो आहे व्हाट कैन यू गिव मी सही व्हाट कैन यू डू फॉर मी सही ॻाल्हि आहे। अगरि उहो स्किल सेट हूंदो नौजवान वटि प्रेज़ेंटेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स स्पीकिंग रीडिंग राइटिंग इहे अगरि नौजवान में स्किल्स न हूंदा त नौजवान अॻिते नथो वधी सघे अलमियो हींअर इहो आहे आई टेल यू सर यूनिवर्सिटी स्कूल कॉलेज में इहे स्किल्स पढ़ाई घटि था वञनि इम्बेडिड ई न आहिनि सो जेका मार्केट खे शइ खपे उहा नौजवान में आहे ई न सो नौजवान जॾहिं अचे थो उहो चए थो अच्छा हाणे त मूंखे हे बि सिखणो ओ भाई तव्हांखे सिखी अचिणो हो न इहो सही पोइ मार्केट हाँ दिस इज नॉट अ ट्रेनिंग सेंटर सही ॻाल्हि आहे वो प्रोफेशनल वॾो disconnect आहे। वो चवंदा दिस इज नॉट अ ट्रेनिंग सेंटर तव्हां पहिरियों ट्रेनिंग वठी अचो वी हायर प्रोफेशनल वी हाई प्रोफेशनल सो वॾो डिस्कनेक्ट आहे सजाद साहब एकेडेमिया ऐं इंडस्ट्री में ऐं उहो डिस्कनेक्ट सिर्फ़ु स्किल सेट जो आहे अगरि फॉरवर्ड स्किल सेट लिंकेजेस भी घटि पाण में हिक ॿिए सां कोन्हनि के काफ़ी काफ़ी ऐं नेटवर्किंग नंबर वन नंबर टॉप नॉच तव्हांखे स्किल्स अची विया हर शइ अची वई हाणे छा कयूं लिंक्डइन नेटवर्किंग प्लेटफॉर्म आहे पर एट द सेम टाइम काफ़ी अहिड़ा इवेंट्स थींदा रहंदा आहिनि जंहिंमें यू नीड टू गो फॉर एग्जाम्पल सिंध लिटरेचर फेस्टिवल थियो वञो माण्हुनि सां मिलो PR ठाहियो डेवलप इट एंड देन ऑब्वियसली तव्हां हुनखे ॿुधायो तव्हां हे करे रहिया एंड देन इहो आस्ते आस्ते तव्हांजी ईअं प्रोफाइल डेवलप चवंदा आहिनि त नेटवर्क जेको आहे तव्हांजो इज़ योर नेटवर्थ सही सो जेतिरा माण्हू तव्हांखे सुञाणींदा हूंदा ओतिरो तव्हांजी नेटवर्थ बिल्ड थींदी डेफिनेटली चैलेंज छा आहे नौजवाननि में अॻिते वधण लाइ अगेन आई वुड से पर नथनि उॾण वारा पर अथनि हा बट पर दे डोंट एक्चुअली उन्हनि खे वेठा आहिनि थिया पर बि आहिनि बुलंदी ते वेठा आहिनि मसइलो इहो आहे त आउं कल्ह हिकिड़ी ॻाल्हि पे कई हिन ई प्रोग्राम में कई त हिकिड़े बादशाह ॿिए बादशाह खे बाज़ ॾिना न त हिकिड़ो बाज़ फर्स्ट क्लास परफॉर्म पियो करे हिकिड़ो उॾे ई न पियो उनखे फर्स्ट क्लास कंफर्ट ज़ोन में वेठो हुयो उहो कंफर्ट ज़ोन मां निकिरणो पवंदो उहा टारी कटणी पवंदी जिते उहो वेठो आहे पर आहिनि कटियो ॾिसो कीअं थो उॾामे किरंदो कोन उॾामंदो पर उनखे ख़बर न आहे त पर आहिनि सो उहो तव्हांजो रियलाइज़ेशन पर त आहिनि रियलाइज़ेशन न आहे की मूंखे पर आहिनि या न आहिनि बसि इहा रियलाइज़ेशन ॼणी आहे एंड आई थिंक इहो जीअं हिकिड़ो असां ट्रेनिंग में टूल सेखारींदा आहियूं त जॾहिं तव्हां कोई बि स्किल सिखंदा हो न त उन खां सिखण खां पहिरियां तव्हां ग़फ़लत में हूंदा सो ग़फ़लत उहा स्टेट आहे जंहिंमें मूंखे ख़बर न आहे त मूंखे ख़बर न आहे यू नो आई डोंट नो दैट आई डोंट नो सही उन खां पोइ वारी स्टेज ईंदी आहे बेदारी माण्हू खे ख़बर पवंदी आहे त मूंखे ख़बर न आहे सो आई नो दैट आई डोंट नो फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कोई स्किल सिखो तव्हांखे ख़बर ई न हूंदी आहे उहो स्किल आहे बि जॾहिं आहिस्ते सिखणु लॻंदा आहियूं लेट्स से फॉर एग्ज़ाम्पल असां कार सिखीसीं हलाइणु असांखे ख़बर थोरी हुई कॉन्शियस माइंड में सब कॉन्शियस में ख़बर ई न हुई जॾहिं वेठासीं स्टीयरिंग व्हील हलायोसीं त ख़बर पई आई नो दैट आई डोंट नो उन खां पोइ ग़फ़लत बेदारी यू बिकम अनाड़ी तव्हां अनाड़ी थींदा सो अनाड़ी मां प्रैक्टिस कंदा धिका थबा खाईंदा स्ट्रगल कंदा खॾे में हणंदा मां एक्सीडेंट थींदो आहे अल्लाह माफ़ करे बट थींदा आहिनि न सो वंस यू बिकम अनाड़ी एब्सोल्युटली आहिस्ता देन प्रैक्टिस कंदा अचो देन वन डे यू बिकम अ खिलाड़ी सो इहो हूंदो दिस इज व्हाट द स्टेज ज़बरदस्त बहितरीन ॾाढो मज़ो आयो तमामु सुठो पर वक़्त सां वॾी हलियो ख़बर ई न पई छा पैगाम हूंदो साकिब जो असांजे ॾिसण वारनि नौजवाननि जे लाइ ऐं सभिनी जे लाइ जनरली पैगाम आई थिंक पैगाम ॾाढो सिंपल आहे तव्हां में टैलेंट आहे तव्हां में एबिलिटीज़ आहिनि यू ऑल नीड टू डेवलप योर स्किल सेट ते कमु कयो कॉन्फिडेंट थियो दुनिया खे फेस कयो चैलेंजिस हर इंसान वटि आहिनि हर को चैलेंजिस खे फेस करे थो बट उहो ई इंसानु कामयाबु थिए थो जेको उन चैलेंजिस खे सिर्फ़ु अपॉर्चुनिटीज़ थो सम्झे ऐं उनखे कन्वर्ट थो करे छा चवंदा आहिनि जीअं अगेन अपॉर्चुनिटीज़ में उहो स्टक नथो रहे सो कॾहिं स्टक न थियो मेंटोर सुठा ॻोल्हियो किताबूं पढ़ो बुक्स पढ़ो ऐं बसि कामयाबु थियो कामयाबी इज़ जस्ट अ स्टेप अहेड एंड सभु कुझु हर इंसानु करे सघे थो हर इंसान में टैलेंट आहे कोई अजमी अरबी खां बहितर न आहे सभु टैलेंटेड हो अल्हम्दुलिल्लाह ऐं अॼुकल्ह जे डिजिटल दौर में जंहिंमें हाणे मेटावर्स में दुनिया में वञी रहिया आहियूं असां डिजिटल स्किल सिखो हे दिस इज़ द वेरी इंपॉर्टेंट स्किल हिन दौर में डिजिटल स्किल जे न सिखियो उहो अॻिते नथो वधी सघे सो डिजिटल स्किल सिखो एंड जॾहिं खे ख़तमु कयो चंगुल मां आज़ादु थियो स्किल्स वठो एंड स्किल्स आर फ्रीडम
and all the best. थैंक यू वेरी मच. ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो Same मज़ो आयो here. ॻाल्हाइण में. टाइम ईअं उॾामी वियो, ख़बर ई न पई. Yeah. ऐं रियली नो वर्ड्स कि तव्हां सां मिली केतिरो मूंखे मज़ो आयो, केतिरी ख़ुशी थी आहे. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. Thank you for inviting. टाइम ॾियण जी महिरबानी. जी दोस्तो, मॉर्निंग शो करण जो जेको वॾे में वॾो रीज़न आहे, उहे अहिड़ा दोस्त जॾहिं मिलनि था, जॾहिं सिखण वटां मिले थो न, पोइ सुबुह जो जॾहिं उथंदा आहियूं असां निंड मां, त सोचींदा आहियूं त छा कबो. पोइ जॾहिं अहिड़नि दोस्तनि सां मुलाक़ात थींदी आहे त अखि खुली वेंदी आहे. ऐं पोइ अखि पटण शुरू कंदा आहियूं. अखि ॿूटण में पटण में जेको फ़र्क़ु आहे न, उहो इहो ई आहे त अखि पटिजे. ऐं अखि कीअं पटिजे, जॾहिं आसपास जे माहौल खे बहितर ॾिसंदासीं. जेकॾहिं नाहे त कंदासीं. पंहिंजे मेज़बान सजाद सुहा खे ॾींदा इजाज़त. इंशा अल्लाह ताला दुआनि में ज़रूरु यादि रखिजो. इंशा अल्लाह ताला तव्हां सां थींदी सुभाणे मुलाक़ात. तेसीं ताईं अलाह निगहबान. थैंक यू.